बिस्मिल्लाहिर्रहमानिर्रहीम। पंहिंजी ॿोलीअ में मियां जे तूं चवंदे माउ, तोखे अहिड़ो साओ ॾींदी ॿी ॿोली किथे। अस्सलाम वालेकुम। जी लतीफ़ जी ॿोली मां आहियां नौशी नुॼण ऐं सिंधी ॿोलीअ जे बाख़्तियार इदारे पारां हीउ जेको हलंदड़ सिलसिलो आहे सिंधी ॿोली ख़तरा मौक़िया ऐं तजवीज़ूं, इन सिलसिले हेठि अॼु मां तव्हां सां मुखातिबु आहियां जंहिंजो मौज़ू आहे खांगी स्कूल ऐं सिंधी ॿोली। असां सां गॾु अॼु महिमान आहिनि साईं मोहम्मद अली मांझी साहब, उन्हनि सां गॾोगॾु साईं ज़ुबैर सुमरो साहब असां सां गॾु आहिनि ऐं तंहिंसां गॾु साईं इदरीस जतोई साहब असां सां गॾु आहिनि जेके इन मौज़ू ते ॻाल्हाईंदा ऐं इन सिलसिले में असांजा मुख़्तलिफ़ सुवाल हूंदा जंहिं ते संदन असां उन्हनि वटां जवाबु ॿुधंदासीं। साईं इदरीस साहब लेखक, तालीमी माहिर ऐं पब्लिशर तौरु ख़िदमतूं सरअंजाम ॾेई रहिया आहिनि। समाजी कमु कंदड़ पिणु आहिनि जिन में उन्हनि जो अहम किरदारु आहे। उन्हनि सां गॾोगॾु डिप्टी डायरेक्टर ब्यूरो ऑफ करिकुलम एंड एक्सीशन विंग सिंध तौरु जामशोरे में पंहिंजूं ख़िदमतूं सरअंजाम ॾेई चुका आहिनि। तंहिंसां गॾु साईं ज़ुबैर सुमरो जिन जी बुनियादी सुञाणप शाइर तौरु आहे, क्लासिकल तोड़े जदीद सिन्फ़ुनि ते पाण निभायो अथनि, बैत वाई गज़ल गीत वग़ैरह केतिरनि ई सिन्फ़ुनि ते। ऐं अॼुकल्ह साईं सिंधी ॿोली अहम मौज़ू ते कमु करे रहिया आहिनि जेके सिंधी ॿोली जा आवाज़, उन्हनि बाबति साईं जिन जी एमफिल जो मक़ालो आहे, थीसिस आहे, तमामु जल्द जेका असांजे हथनि में किताबी सूरत में हूंदी। प्रोफेसर असां वटि साईं मोहम्मद अली मांझी साहब आहिनि जेकी मुहक़िक़ ऐं अदीब लेखक प्रोफेसर तौरु सुञाता वञनि था, जिन जी PhD जो मौज़ू आहे सूफ़ी शाह इनायत ऐं संद सिलसिले जा शाइर। साईं जिन सिंधी ॿोली जे बाख़्तियार इदारे जा चेयरमैन रही चुका आहिनि ऐं उन्हनि सां गॾोगॾु डायरेक्टर जनरल कॉलेजिस ऐं ॿियनि उहिदनि ते पिणु पाण मञरायो आहे। त असां पंहिंजे सवालनि तरफ़ ईंदासीं। सिलसिलो असांजो जीअं त मौज़ू हिकु दफ़ो ॿीहर वरचाईंदा हलूं त असांजो आहे खांगी स्कूल ऐं सिंधी ॿोली। त सभिनी खां पहिरियां मां साईं मोहम्मद अली मांझी जिन सां सवालु करणु चाहींदमि त सर तव्हां असांखे ॿुधाईंदा त खांगी स्कूलनि में अॼु असां वटि हिन दौर में केतिरी क़दुरु सिंधी सब्जेक्ट पढ़ायो पियो वञे, सिंधी ॿोली ते गौर कयो पियो वञे, केतिरी क़दुरु इहो आहे जंहिं असां चई सघूं त हा ॿियनि सब्जेक्ट जी भेट में सिंधी ॿोली बि गॾो गॾु ॿारनि खे पढ़ाए पियो। पहिरीं त महिरबानी तव्हांजी ऐं सिंधी लैंग्वेज अथॉरिटी जे पारां ही प्रोग्राम रखियो वियो आहे। इहा बि हिकिड़ी सुठी ॻाल्हि आहे, बल्कि ख़ुशी जी ॻाल्हि आहे, छाकाणि त सिंधी ॿोली उनजे स्कूलनि में पढ़ाइजणु, सो बि ख़ासि करे ख़ानगी स्कूलनि में पढ़ाइजणु हीउ जेको अॼु जो मौज़ू आहे। ॾिठो वञे त जेकॾहिं सॼी सिंध में असां वटि जेके सरकारी स्कूल आहिनि, जेके गवर्नमेंट जा स्कूल आहिनि, उन्हनि में त असां वटि सिंधी लाज़मी सब्जेक्ट पढ़ायो वञे थो ऐं तक़रीबन लॻभॻि घणो माना कराचीअ जे कुझु स्कूलनि खे छॾे बाक़ी उहो लाज़मी पढ़ायो वञे थो, पहिरीं खां पढ़ायो वञे थो। बुनियादी तरह जेको शागिर्द आहे, जेको ॿारु आहे, उनखे पंहिंजी मादिरी ॿोलीअ में पढ़ण जो उहो हक़ु आहे, बुनियादी हक़ु आहे त हू पंहिंजी ॿोलीअ में पढ़े। इहो दुनिया जा जेके बि मुल्क आहिनि उनजो इहो हिकिड़ो मञियल क़ाइदो आहे। बल्कि ऑक्सफोर्ड वारनि बि हिकिड़ो जेको सो अहिड़े क़िस्म जो घणी रिसर्च खां पोइ हिकिड़ी पंहिंजी रिपोर्ट बि जारी कई हुई जंहिंमें बि अहिड़ी क़िस्म जूं ॻाल्हियूं आहिनि। पर हूअं बि ॾिसिजे त जेकॾहिं पाण ॾिसूं था त जेको ॿारु आहे उनजी बुनियादी तइलीम जेका आहे, ख़ासि करे प्राइमरी तइलीम हुजे, उहा हाई स्कूल जी तइलीम हुजे, कॉलेज जी हुजे, मथे ताईं बि जेको ॿारु आहे उहो नंढो ॿारु आहे, वॾो ॿारु आहे, उहो यूनिवर्सिटीअ ताईं जो शागिर्दु आहे, उहो पंहिंजी ॿोलीअ में ई सुठो इल्मु हासिलु करे सघे थो। ॿी ॿोली जेके कंहिं बि ॿोलीअ ते असांखे को बि इतिराज़ु कोन्हे, उहे बिल्कुलु पढ़ाइजणु घुरिजनि, उहा तमामु सुठी ॻाल्हि आहे। पर उहे आसे आसे उनजी उमिरि, उनजी ॼमार जे हिसाब सां उहे ज़रूरु पढ़ायूं वञनि। पर बुनियादी जेका आहे, जेका बुनियादी तइलीम आहे, स्कूलनि में जेका तइलीम आहे, उहा ज़रूरु जेका असां पंहिंजी मादिरी ॿोलियुनि में पढ़ाई वञे। उन खां पोइ बि जेको ख़ासि सब्जेक्ट जेको उहा मादिरी ॿोली आहे उहो ख़ासि सब्जेक्ट तौरु पढ़ाई वञे, कंपलसरी सब्जेक्ट तौरु पढ़ाई वञे। पर असां हिन मौक़े ते हीअ बि चवंदासीं त ॿिया जेके सब्जेक्ट आहिनि, अंग्रेज़ी, उर्दू, फ़ारसी या ॿियूं ॿोलियूं जेके पढ़ायूं वञनि थियूं स्कूलनि में, उन्हनि खे छॾे बाक़ी जेके ॿिया मज़मून आहिनि
उहे बि सिंधीअ में पढ़ाया वञनि, पर हिते ईअं थिए कोन थो। ख़ानगी जेतिरे क़दुरु ख़ानगी स्कूलनि जी ॻाल्हि आहे त उते बिल्कुलु ईअं नथो थिए। उते छा आहे जो घणो करे जिन जेके स्कूल आहिनि उनखे त 3 दर्जे खां पोइ सिंधी पढ़ाई थी वञे, ऐं पहिरें दर्जे खां बि केतिरा ई स्कूल आहिनि जिन खे पहिरें खां पढ़ाई वञे थी, पर उहा कंपलसरी सिंधी घटि थी पढ़ाई वञे। उहा जेका आहे उहा घणो करे आसान सिंधी पढ़ाई थी वञे, या जेको सो पढ़ाई 3 दर्जे खां वञे थी उहा बि आसान सिंधी पढ़ाई वञे थी। उन सां जेका त सिंधीअ जी तइलीम मिलणु घुरिजे, जेका बुनियादी तइलीम मिलणु घुरिजे, उहा अधूरी रहिजी थी वञे। ॿार जो जेको ज़हन आहे उहो अधूरो ठहे थो। उनखे पंहिंजी ॿोलीअ बाबति भले खणी केतिरा बि हवाला ॾिना वञनि था, उहो पंहिंजी मादिरी ॿोली सिंधी आहे उहा पढ़े थो, या माहौल में पढ़े थो, या कीअं हाणे उहो बसि आसान सिंधी उहा पढ़ाई थी वञे ख़ैर आहे, पर ईअं न आहे। इहा ॻाल्हि न आहे, छाकाणि त उहा बुनियादी तइलीम आहे उहा प्राइमरी खां वठी बल्कि मथां जेके क्लास आहिनि ओसि ताईं उहा सिंधी पढ़ाई वञे, पर ईअं आहे कोन। मूं हिकिड़ो जेको दफ़ो 2004 में पोइ वरी 2010 ऐं 14 में 3 भेरा 10 स्कूल जेके से खया, 10 मलीर स्कूल जा, मलीर ज़िले जा, 10 ठटे जा, ईअं 10 वरी बदीन जा। उहे स्कूल बदीन जा छाकाणि तॾहिं थोरा हुआ, शुरूअ में फ़क़ति 5 कयासीं। उन में जेके से फ़क़ति 2 या 3 मलीर जा फ़क़ति 2 हुआ, ऐं ठटे जा 5 हुआ यानी अधु हुआ, ऐं बदीन जा जेके से 5 मां फ़क़ति 3 हुआ, 2 जेके हुआ उनमें सिंधी पढ़ाई कोन थिए वई। ईअं ई जेको सो मलीर में बि हो, ईअं ई जेको सो ठटे में बि हो। ॿिया बि ज़ाहिर सॼी सिंध में असां जेके बि ज़िला आहिनि उन्हनि में ईअं ई आहे। त उहे उन हिसाब सां असां जेको अंदाज़ो कयो त या त सिंधी पढ़ाई कोन थी वञे, या पढ़ाई वञे थी त उहा आसान सिंधी पढ़ाई वञे थी। तमामु थोरा स्कूल आहिनि, ख़ानगी स्कूल तमामु थोरा आहिनि जिन में कंपलसरी जेका असांजो ख़ासि जेको अहम सब्जेक्ट आहे उहो सिंधी निसाब पढ़ायो वञे थो, जेको टेक्स्ट बुक बोर्ड जो आहे उहो पढ़ायो वञे थो। वरी बि ॿी हिकिड़ी ॻाल्हि थिए थी, जेकॾहिं बुनियादी तइलीम पहिरें खां जेकॾहिं सिंधी पढ़ाई थी वञे, वरी ॿी ॻाल्हि थी थिए त उते वरी बि ॿिया के किताब आहिनि, उहे टेक्स्ट बुक बोर्ड जा कोन हूंदा आहिनि। उन्हनि में वरी बि के टेक्स्ट बुक बोर्ड वारियूं ॻाल्हियूं आहिनि, के ॿियूं ॻाल्हियूं आहिनि। उनमें काबा आहे, या ॿियो जेको सो आहे एम्पायर एजुकेशनल पब्लिशर आहिनि, या अहिड़े क़िस्म जा ॿिया जेके इदारा आहिनि उन जा किताब पढ़ाया वञनि था। त मुंहिंजे ख़्याल में त उहा जेतिरी तइलीम ख़ानगी स्कूलनि में पढ़ाइणु घुरिजे उहा बिल्कुलु नथी पढ़ाई वञे। उनजे ॿारनि खां जेकॾहिं पुछियो वञे थो, जेकॾहिं उन सां ॻाल्हियुनि में, त हो जेके से उहा सिंधी ॿोलीअ जा उचार उहे उन में बि कमज़ोर आहिनि, ऐं उन जी लिखण में सूरत अॻिते में जेके से लिखत में जेके से घटि आहिनि। पर अॻिते हली पोइ छा थो थिए त उन्हनि जो माहौल ई कुझु अहिड़ो थो थी वञे जो मुज़कर मोनस उनजो बि घटि ख़्यालु थो रखियो वञे, ऐं जेको असांखे ॿोलीअ जो जेको लहजो जेको अंदाज़ आहे उनजो जेको आहे उनजो बि उहो घटि थो रखियो वञे। मसलन किथे शहरनि खे कहिड़े नाले सां सॾिजणु घुरिजे, उनखे जेकॾहिं ॿोलीअ जे हिसाब सां उनजी जेका तब्दीली अचे थी आख़िर वारी, उहा जेकॾहिं ओ ये वारी अचे त उहा बि नथा अदा करे सघनि। ईअं ई जेको जो आउं ज़िक्र करे वियुसि मोनस ऐं मुज़कर जो बि नथा करे सघनि। इन खां सवाइ खोड़ सारियूं ॻाल्हियूं आहिनि। मक़सदु इहा त प्राइवेट स्कूलनि में तमामु घटि स्कूल आहिनि जिन में सिंधी पढ़ाई थी वञे, ऐं उहा ॿियनि स्कूलनि में सिंधी पढ़ाई थी वञे त उहा आसान सिंधी थी पढ़ाई वञे, जेका ग़ैर मादरी जेका ज़बान वारा उन्हनि खे पढ़ाई वेंदी आहे। ऐं बाक़ी जेका आहे किन में त सफ़ा पढ़ाई न थी वञे। मुंहिंजे ख़्याल में त इहा हालांकि असांजे सिंध जा उहे ख़ानगी स्कूल आहिनि, उनजी हिकिड़ी पॉलिसी आहे, गवर्नमेंट जी हिकिड़ी पॉलिसी तय थियल आहे त उनखे जेका सा मादरी ज़बान ज़रूरु जेका सा उनखे ॿारनि खे पंहिंजी उहा पढ़ाइणी आहे ऐं पढ़ाइणु घुरिजे। उन लाइ ॿधल आहियूं। ताज़ो हिकिड़ी ख़ुशी जी ॻाल्हि आहे त ताज़ो 2-3 ॾींहं अॻु में असांजे उहा जेका प्राइवेट स्कूलनि जी डायरेक्टोरेट आहे उन हिकिड़ो लेटर जारी कयो आहे। त उन जेको लेटर जारी कयो त हाणे जेके बि स्कूल आहिनि प्राइवेट, उहे ज़रूरु जेके से सिंधी जेका आहे सा सिंधी जेके
शागिर्द ॿार आहिनि उनखे सिंधी पढ़ाई वञे ऐं जेके ॿिया आहिनि उर्दू वारनि खे उर्दू पढ़ाई वञे, उनखे आसान पढ़ाई वञे सिंधी, पर उन्हनि खे बि आसान सिंधी ज़रूरु पढ़ाई वञे। माना उन लेटर इहा हिकिड़ी सुठी ॻाल्हि आहे, पर उन लेटर मां बि असांखे हीउ साबित थिए थो त अॻु में उन ते अमल नथो थिए। ठीकु, असांजो हाणे अॻियों सुवाल साईं ज़ुबैर सुमरो सां आहे त जीअं त यानी कि मक़सदु इहो ई त तमामु घटि स्कूल आहिनि अहिड़ा जिते सिंधी ॿोली पढ़ाई थी वञे, सिंधी सब्जेक्ट तौरु, ऐं जेकॾहिं जिते पढ़ाई थी वञे त उते आसान ऐं उन में बि पोइ ॿारनि जे ज़हननि में काफ़ी मौंझारा आहिनि। त साईं सां असांजो सुवालु आहे त अहिड़ा कहिड़ा एतिराज़ आहिनि या कहिड़ियूं गुंजाइश अञा कहिड़ी अहिड़ी गुंजाइश रहियल आहे जिन खां पोइ बि पढ़ाइण खां पोइ बि उहे एतिराज़ अचनि था वालिदेन जे ज़हननि में या ॿारनि खे ट्यूशन पढ़ाईंदड़ उस्तादनि खे त हिते छा हुजणु घुरिजे, कहिड़े लफ़्ज़ जी जाइ ते ॿियो को लफ़्ज़ इस्तेमालु थियल आहे या उचार उन्हनि जो बहितरीनु न आहे, त अहिड़ा कहिड़ा कुझु एतिराज़ आहिनि जेके वालिदेन खे आहिनि ऐं उस्तादनि खे बि आहिनि जेके ट्यूशन पढ़ाईंदड़ आहिनि। महिरबानी अदी। सभ खां पहिरियों त सिंधी लैंग्वेज अथॉरिटी जी हिन सिलसिले जी ॾाढी ज़रूरत आहे वक़्त जी, ऐं महिरबानी जो तव्हां असांखे मौक़ो ॾिनो हिते पंहिंजो मौक़िफ़ पेश करण जो। मौक़िफ़ बेसिकली उसूल ई आहे ऐं सभिनी जो हिकिड़ो ई आहे जेको संद सरकार जो आहे, वालिदेन जो आहे, ऐं ॿ चारि ॻाल्हियूं आहिनि जेके थोरियूं वज़ाहत सां हिते पेश करणु ज़रूरी आहिनि। पहिरियों सुवाल इहो आहे त मादरी ॿोलीअ जी अहमियत आहे कहिड़ी, या सिर्फ़ु असां सिंधी माण्हू था चऊं या हिन ख़िते जा माण्हू था चऊं, या इहा का साइंटिफिक रिसर्च आहे त मादरी ॿोली में पढ़ाइजे। सो इहा ख़्वाहिश कोन्हे माण्हूअ जी, इहा कानून बि तौर ते बि असांखे पाबंदी आहे, ऐं उन खां अलावा रिसर्च आहे पूरी दुनिया में तमामु अहम इदारनि, तमामु जेके ॿोली जा माहिर आहिनि, इदारा आहिनि, उन्हनि जी रिसर्च आहे त मादरी ॿोलीअ में जेतिरो नंढी उमिरि में ॿारु सिखे थो उहो कंहिं बि ॿी ॿोली में कोन थो सिखी सघे। जेका ॿोली सॼो ॾींहुं ॻाल्हाए थो, घर में ॿुधे थो ऐं ॻाल्हाइण जी कोशिशि करे थो ऐं ॻाल्हाए थो, उहा जेकॾहिं उन स्कूल में कोन थी मिले त उहा जंहिं बि ॿोलीअ में उनखे जेका सिखिया मिले थी कहिड़े बि सब्जेक्ट जी, उनखे ईअं न त उहो पिक कोन थो करे, पर ॾाढो टाइम सां थो उनखे देरि थी लॻे। हाणे उन जा 5-8 हिकिड़ा लॉज़ आहिनि, हिकिड़ा एक्ट आहिनि, हिकिड़ी कानून साज़ी थियल आहे, लेजिस्लेशन थियल आहे। सभ खां पहिरियों त पाकिस्तान जो आइन इन ते वाइदो थो करे, पाकिस्तान जी शहरीअ सां जेको 251(3) आर्टिकल आहे त हर ॿार खे पाकिस्तान में हर ॿार खे पंहिंजी मादरी ॿोली में जेका सिखिया आहे उहा हुनजो बुनियादी हक़ु आहे। माना इहो हिकिड़ो बेसिक ह्यूमन राइट्स में बि अची वियो। ऐं ॿियो आहे त असांजो सिंध असेंबली जो एक्ट पास थियल आहे 72 में, उहो ॿोली जो बिल आहे, तमामु मशहूरु आहे, सभिनी खे ख़बर आहे त सिंध में रहंदड़, सिंध जी जाग्राफी में रहंदड़ हर ॿार खे जेका आहे उहा मादरी ॿोली कीअं पढ़ाई वञे, कीअं पढ़ाई वञे उनजो उसूल तइ थियल आहे त जेको सिंधी ॿारु आहे, सिंधी ॿार जो मतिलबु आहे त जंहिंजी मादरी ॿोली सिंधी आहे, जंहिंजो पीउ माउ सिंधी आहे, उनखे जेका सिंधी ॿोली पढ़ाइणी आहे, जेको सब्जेक्ट पढ़ाइणो आहे उहो पहिरीं क्लास खां वठी पढ़ाइणो आहे। हाणे इहो त सरकारी स्कूल में पहिरियों क्लास आहे, जेके प्राइवेट स्कूल्स चऊं था निजी स्कूल, उन्हनि वटि वरी ॿिया क्लास बि आहिनि, पहिरें खां अॻु में बि 2 साल ॿार खे दाख़िला ॾियनि था। अॼुकल्ह त 4-3 साल जा ॿार बि उहो दाख़िल था कनि, उन में पोइ प्री नर्सरी, पोइ नर्सरी, पोइ KG1, KG2, अलाए कहिड़े कहिड़ा हुननि वटि जेके न ॿारनि खे दाख़िला ॾियनि था, ऐं उन्हनि वटि उहा बि जेका आहे उहा उन्हनि में बि सिंधी ॿोली जो ठीकु आहे, उहो उनखे प्ले ग्रुप था चऊं, उन प्ले ग्रुप में को बाज़ाब्ता क़िस्म जो निसाब कोन्हे, पर जेको कुझु कनि था प्ले ग्रुप में उन में सिंधी ॿोलीअ जी का बि इन्वॉल्वमेंट न आहे। सो जेको बि माना उहो ॿारु दाख़िल थींदो त जंहिं बि सतह ते दाख़िल थिए थो, प्री नर्सरी में बि हुनखे सिंधी ॿोलीअ में जेके बि हुनजी जेको सिलेबस आहे उहो हुनखे रखणी आहे। ऐं ॿारु जॾहिं सिंधी ॿोली मादरी ॿोली वारो ॿारु जंहिं महिल 3 क्लास में ईंदो त उनखे आसान उर्दू पढ़ाइणी आहे, छो जो उर्दू खे पाकिस्तान में क़ौमी ॿोली जो दर्जो ॾिनो वियो आहे ऐं हर पाकिस्तानी ॿार खे क़ौमी ॿोली पढ़णी आहे। क़ौमी ॿोली जेका हू चवनि था त उहा उनखे पढ़णी आहे, ऐं उन ते सभु असां एग्री आहियूं त ठीकु आहे तव्हां 3 दर्जे में ॿार खे आसान उर्दू पढ़ायो। अहिड़ी तरह सां जेका ग़ैर सिंधी ॿारु आहे उन ॿार खे तव्हां, ग़ैर सिंधी जो मतिलबु आहे उर्दू ॻाल्हाईंदड़ ॿारु। हाणे पाकिस्तान में इएं कॾहिं असां चऊं त भई पाकिस्तान में सिंध जे अंदरि जेके मुख़्तलिफ़ ज़िलनि में बिरोही स्पीकिंग ॿार बि आहे, बलोची बि आहे, सराइकी बि आहे, असां उनखे बि ग़ैर सिंधी चई करे असां उनखे उर्दू पढ़ायूं, ईअं न आहे। इहा नोटिफिकेशन में बि वज़ाहत लाज़मी आहे जेका साईं वाजी साहब ॻाल्हि कई त लफ़्ज़ लिखियलु आहे त नॉन सिंधी स्पीकर। सो उर्दू जेको सब्जेक्ट आहे उहो जंहिंजी मादरी ॿोली उर्दू आहे, बाक़ी सिंध जे अंदरि घण ॿोली ॻाल्हाईंदड़ माण्हू आहिनि, थर में मुख़्तलिफ़ ॿोलियूं ॻाल्हाइनि था माण्हू, उत्तर में मुख़्तलिफ़ ॿोलियूं ॻाल्हाइनि था माण्हू, उन सभिनी ॿोलियुनि लाइ जंहिंजी मादरी ॿोली उर्दू आहे उनखे तव्हां पहिरें दर्जे खां वठी लाज़मी उर्दू पढ़ायो, ऐं जेको आसान सिंधी आहे उहो
उर्दू ॻाल्हाईंदड़ ॿार जे लाइ आहे। उन खां पोइ काफ़ी सारा यूनाइटेड नेशंस जा लॉज़ आहिनि जिन ते माना या असां उनजा पाबंद आहियूं। पाकिस्तान उनजी सेक्रेटरी आहे जंहिंमें इहो चाइल्ड राइट्स कन्वेंशन आहे। चाइल्ड राइट्स जा काफ़ी इदारा आहिनि जेके ॿार खे मादरी ॿोली में सिख्या ॾियण ते ज़ोर ॾियनि था। हाणे इन मां इहो साबित थियो त मादरी ॿोली जी अहमियत तमामु लाज़मी आहे। जेको तव्हां सुवालु पुछो त एतिराज़ु कहिड़ो आहे वालिदेन खे या सिंधी माण्हुनि खे या त तव्हां इहा ॿोली छो न पिया पढ़ायो। ऐं मादरी ॿोली स्कूल, हाणे स्कूल जेके असांजा आहिनि सिंध में जेके कमु कनि पिया, जेके निजी स्कूल आहिनि, उन जा 3 क़िस्म आहिनि। हिकिड़ो क़िस्म आहे इंतिहाई महांगो स्कूल जेके लखनि में माण्हू खां फीस वठनि था ऐं नो डाउट उनजो जेको तालीमी मयार आहे तमामु सुठो आहे, पर उन्हनि वटि सिंधी ॿोली आहे ई कोन। एतिरे क़दुरु जो काफ़ी स्कूल अहिड़ा आहिनि जेके सिंधी ॿोली ॻाल्हाइण ते बि पाबंदी था विझनि। असांजे स्कूल में तव्हां सिंधी ॿोली या ॿी का ॿोली न ॻाल्हायो, अंग्रेज़ी ॻाल्हायो या उर्दू ॻाल्हायो। ऐं हैरत जी ॻाल्हि आहे, अफ़सोस जी ॻाल्हि इहा आहे त इहे स्कूल सिर्फ़ु कराची में न आहिनि, तव्हांखे इहे स्कूल सिंध जे सभिनी शहरनि में मिलंदा। ऐं जेको ॿियो नंबर स्कूल आहे, जेको माना बहांगर स्कूल खां जेको ॿी कैटेगरी जो स्कूल आहे, उहो आहे मिडिल क्लास जे ॿारनि जे लाइ। ऐं उहे ॿार जेके उस्ताद जेको ख़ुदि सरकारी गवर्नमेंट जेको स्कूल जो टीचर आहे, उहो बि पंहिंजा ॿार उन स्कूल में पढ़ाए थो, पंहिंजा ॿार पंहिंजे स्कूल में कोन थो पढ़ाए। ऐं उन स्कूल में बि उहे जेके मुख़्तलिफ़ सीरीज़ जेके आहिनि, जेके फ्रेंचाइज़ करियूं पियूं आहिनि स्कूलनि जूं, उहे उते कोन थियूं पढ़ाइनि। ऐं जे पढ़ाइनि थियूं त सिंधी ॿार खे 3 दर्जे खां थियूं पढ़ाइनि। ऐं 3 नंबर स्कूल आहे उहो फ्लैटुनि में खुलियल आहे, नंढनि नंढनि खुॾनि में ठहियलु आहे। हिकिड़ी जॻह आहे उते स्कूल जी डेफिनेशन में ई कोन थो अचे, उते बि खुलियो पियो आहे स्कूल। उते मैट्रिक पास, इंटर पास उहा ई छोकिरी न्याणी आहे जेका जेको छोकिरो आहे जेको जंहिंजो तलफ़ुज़ ठीकु कोन्हे ऐं उन स्कूल मां ई नाक़िस सिंधी पढ़ी आयो आहे, उनखे सिंधी सब्जेक्ट ॾेई था छॾनि, उहो पढ़ाइनि था पिया। सो एतिराज़ु जेको आहे उहो इहो आहे त सिंधी ॿोलीअ खे उहा अहमियत ॾियो जंहिंजो वाइदो आइन में थियलु आहे। सिंधी ॿोलीअ खे उहा अहमियत ॾियो जेको जंहिंजी कानून साज़ी थियल आहे। असां अहिड़ी का बि डिमांड न आहे कई जेका आइन ऐं कानून खां मथां ई हुजे। असांजी सिर्फ़ु डिमांड इहा आहे त उहे वाइदा जेका तव्हांजे आइन में ऐं कानून में ऐं तव्हांजे असेंबलियुनि में थियल आहिनि माण्हुनि सां, आवाम सां, वालिदेन सां, तव्हां उहे पूरा कयो। ऐं जेकॾहिं गवर्नमेंट नोटिफिकेशन्स कढे थी ऐं गवर्नमेंट या शाबस आहे हींअर कमु थिए पियो, सिंधी लैंग्वेज अथॉरिटी अहिड़े क़िस्म जा सीरीज़ करे इहा हिकिड़ी अवेयरनेस माण्हुनि में जागृत अचे पई। पर ज़रूरत इन ॻाल्हि जी आहे त इहा जेका सिख्या आहे उन तरह सां ॾिनी वञे जंहिं तरीक़े सां असांखे कानूननि में ऐं आइन में वाइदो थियल आहे। महिरबानी। सही। अॻियो सवाल साईं इद्रीस जे तो हिसाब सां आहे त उहो सवाल इन तरीक़े सां आहे त ॿारनि खे ॿार उहा ई ॻाल्हि कैच कंदा या उहा ई ॻाल्हि पढ़ंदा ई सम्झंदा जेका उन्हनि खे पढ़ाई वेंदी। हूअं ॾिठो वञे त जॾहिं मुंहिंजो पंहिंजो तजुर्बो ट्यूशन पढ़ाइण में रहियो आहे त ॿारनि खे जॾहिं असां जेका ॻाल्हि सही कराईंदा आहियूं चवंदा आहिनि न बाजी मिस असांखे हीअं पढ़ायो आहे, यानी उहा ई ॻाल्हि उतां कैच कनि था जेका उन्हनि खे स्कूल में पढ़ाई थी वञे। त मुंहिंजो सुवाल तव्हां खां इहो आहे त जेके हर स्कूल में किताब आहिनि, सिंधी दर्सी जेके किताब आहिनि, त हर स्कूल जा पंहिंजे पंहिंजे मयार मुताबिक़ आहिनि। छा उहे इन ॻाल्हि में ख़ुदि मुख़्तियार आहिनि त हू कुझु सबक़ जेके आहिनि सिंध टेक्स्ट बुक बोर्ड मां खणी अचनि ऐं कुझु सबक़ वरी उन्हनि पंहिंजे हिसाब सां उन में वाधारो करे पाण ई छपराए वरी पाण ई पंहिंजे स्कूल में विकिरो करे रहिया आहिनि ॿारनि खे ॾेई करे ऐं उहो उते ई पाण उन्हनि खे उहे किताब पढ़ाए रहिया आहिनि। त छा इन ॻाल्हि में का पाबंदी न आहे उन्हनि ते त हू कहिड़ो कोर्स पढ़ाइनि या छा उन्हनि किताबनि जी निशानदी या उन्हनि किताबनि जी रहनुमाई सिंधी ॿोली जो बाइख़्तियार इदारो या अहिड़ा ॿिया इदारा जेकी सिंधी ॿोलीअ बाबति बारे में कमु कंदड़ आहिनि, छा उन्हनि वटां उहे किताब नथा गुज़रनि? छा इन्हनि में उहे केतिरी क़दुरु उहे हिन में? महिरबानी। सभ खां पहिरीं त सिंधी ॿोली जे बाइख़्तियार इदारे में हिन अहम मौज़ू ते हीउ जेको मुज़ाकिरो कयो वियो आहे ख़ानगी स्कूल ऐं सिंधी ॿोली, मुंहिंजे ख़्याल में इहो अहिड़ो मौज़ू आहे जेको सिंधी ॿोली जे तइलीमी इस्तेमाल जे सिलसिले में हिकिड़ो असांजो हिकिड़ो बर्निंग इशू बि आहे, अहम इशू आहे जंहिं ते मुकमिल तरह सां अमल न थी रहियो आहे। तव्हांजे सुवाल ते अचण खां अॻु में जेका गुफ़्तगू थी पए मांजी साहब कई पई या ज़ुबैर कई पई त ॿार जेको आहे ख़ानगी स्कूलनि जी जेका हिते सिंध जे अंदरि सूरत हाल आहे उहा इहा आहे त हींअर असां वटि सरकारी स्कूल बि आहिनि ऐं ख़ानगी स्कूल बि आहिनि। हाणे 1/4 स्कूल अहिड़ा आहिनि जेके असां वटि 11,000 12,000 खां मथे स्कूल आहिनि जेके ख़ानगी स्कूल आहिनि जिते जेको आहे असांजा ॿार पढ़नि था। ज़रूरी आहे हू तालीम ॾियणु रियासत जो बुनियादी फ़र्ज़ु आहे ऐं रियासत खे ई ख़ासि तरह प्राइमरी तालीम जेका आहे सॼी दुनिया में उहा रियासत ई उनखे मुकमिल तरह सां लागू कंदी आहे। पर असां वटि जीअं त तमामु घणो ड्रॉप आउट आहे
ऐं पाकिस्तान उन्हनि मुल्कनि में आहे जंहिंमें स्कूल खां ॿाहिरि तमामु घणा ॿार आहिनि, यानी अधु ते अधु 20 मिलियन खां मथे ॿार आहिनि जेके उन स्कूल में नथा वञनि। हाणे उन्हनि ॿारनि जे पढ़ण जो, ख़वानगी जो ऐं उन्हनि जो वरी पंहिंजी ॿोली में पढ़ण जा तमामु घणा मसइला आहिनि। उन्हनि वीचारा तमामु घणो पंहिंजे बुनियादी हक़नि खां उहे महरूम आहिनि हिकिड़ी तरफ़। ॿिए तरफ़ असां ॾिसूं था त ज़रूरत आहे त जॾहिं सरकारी सतह ते फ़ाल नमूने सां नथो मुकमिल उन्हनि ॿारनि खे तइलीम ॾिनी वञे, त जेकॾहिं को ख़ानगी शोबो अचे बि थो त उहो हिकिड़ो चङी ॻाल्हि आहे त उन में बि ज़ाहिर आहे ॿार जेके पढ़नि था, असांजा ई ॿार पढ़नि था। हाणे ख़ानगी स्कूलनि जी जीअं कैटेगरीज़ थियूं, जीअं असांजे दोस्त ॿुधायो पिए त हिकिड़ा अशराफिया जा स्कूल आहिनि, एलिट क्लास जा स्कूल आहिनि, उते उहो दाख़िला वठी सघे थो जंहिं वटि जेको आहे तमामु घणो पैसो हुजे। ऐं उते उन्हनि जा जेके इम्तिहानी निज़ाम जा सिलसिला आहिनि उहे बि हिते कंट्रोल न आहिनि। जेकॾहिं ऑक्सफोर्ड ऐं कैम्ब्रिज सां उन्हनि जूं चेन्स आहिनि जिन खे जेके अंग्रेज़ी, साइंस, कंप्यूटर एजुकेशन, ॿिया मज़मून, उर्दू, ॿिया मज़मून त बहितर तरीक़े सां पढ़ाइनि था, पर उहे सिंधी ॿोली बिल्कुलु नथा पढ़ाइनि। ईअं ॿियनि सूबनि में पछतो ॿोली कोन था पढ़ाइनि, ऐं ईअं पंजाबी बि त ज़ाहिर आहे सरकारी स्कूलनि में ई घटि आहे, ॿियनि में बि त न आहे, बलोची आहे। त हिकु त इहो मसइलो आहे त ख़ानगी जेके स्कूल आहिनि उन्हनि में जेके अशराफिया जा स्कूल आहिनि उहे बिल्कुलु इन खां जेका लातल कया। इन करे असांजो जेको ॿार पैदा अॻिते वधे थो उहो पंहिंजी ॿोली खां कटियल हुजणु करे, पंहिंजी ॿोली खां जॾहिं कटियल हुजे थो त पंहिंजे कल्चर खां ऐं पंहिंजी सोसाइटी खां बि हुनजी जेको आहे उहो कटिजी थो वञे। ॿिया जेके विचोले सतह जा स्कूल आहिनि जिन में कुझु माण्हू जेको आहे अफोर्ड कनि था, मिडिल क्लास जा माण्हू अफोर्ड कनि था, उन्हनि स्कूलनि में बि इहा सूरत हाल आहे त उन में एकड़ ॿेकड़ स्कूल में सिंधी पढ़ाई थी वञे। एकड़ ॿेकड़ स्कूल में जेकॾहिं सिंधी पढ़ाई थी वञे या सिंधी लाज़मी ॿार जेके जिन खे पढ़णु खपे उहे आसान सिंधी था पढ़नि, ऐं जिन खे आसान सिंधी पढ़णु खपे त उन्हनि खे या त बतनूं सां पढ़ायो नथो वञे, त इहा उन्हनि स्कूलनि जी सूरत हाल आहे। टियां स्कूल जेके लो कास्ट आहिनि, जेके असांजे नंढे नंढे शहरनि में खुली पिया आहिनि, यानी मोरे जहिड़े नंढे शहर में तव्हांखे 100 खां मथे प्राइवेट स्कूल मिलनि था, नंढा तलके हेडक्वाटर आहिनि, उते बि तमामु घणा स्कूल खुली विया आहिनि। हिकु त जेको सरकारी स्कूलनि ऐं गवर्नमेंट स्कूलनि ते जेको ट्रस्ट जो मसइलो बि आहे, ऐं उते कुझु जेके गैप्स आहिनि उन्हनि जे करे बि जेको आहे उन्हनि खे स्पेस मिले थो त उहे जेको आहे प्राइवेट स्कूलनि मां पेरेंट्स चाहिनि था, वालदेन चाहिनि था त असांजा ॿार पढ़नि, पर उन्हनि स्कूल में तालीम नाले का बि शइ न आहे। उते ॿारनि खे रटायो थो वञे, उन में कुझु पढ़ायो थो वञे, कॾहिं कॾहिं सिंधी अल्फ़ाबेट यादि कराई थी वञे, या त मुकमिल नमूने सां मयारी तालीम जो उते तसवुर ई कोन्हे। चोथों अञा बि हिकिड़ो लेयर आहे जेको आहे असांजा तमामु घणा हिते सिंध में, पूरे पाकिस्तान में मदरसा आहिनि। हाणे मदरसा जेको आहे उन्हनि में कुझु रजिस्टर्ड आहिनि ऐं ॿिया अनरजिस्टर्ड मदरसा आहिनि। हाणे उहे बि कंट्रीब्यूट कनि था ॿारनि खे तालीम ॾियण में, पर उते बि जेको आहे उन्हनि मदरसनि में बि जेका तालीम आहे ख़ासि तौर ते मादरी ज़बानुनि जी तालीम, उहा सिंधी हुजे, पछतो हुजे, बलोची हुजे, उहा नंढनि नंढनि ॻोठनि में जेके मदरसा आहिनि उन में कुझु जेको आहे सिंधी ॿोली जो इस्तेमालु या वाह आहे, पर उन्हनि मदरसनि में बि जेको आहे न उन नमूने सां असरी उलूम जेके बि आहिनि उहे बि घटि पढ़ाया था वञनि, ऐं उन सां गॾो गॾु ॿोली जी सिख्या बि कोन थी ॾिनी वञे। त हाणे इन्हनि ख़ानगी स्कूलनि जे इन्हनि सभिनी लेयर्स में क़ानून साज़ी जीअं दोस्त ॿुधायो त मौजूदु आहे, हिकु न पर अलाए केतिरा भेरा क़ानून सां आइन इहो हक़ु ॾिए थो त उन्हनि खे पंहिंजी तालीम ॾिनी वञे। सिंध जे हवाले सां ख़ासि तौर ते सिंधी ॿोली जी सिख्या, तरक़ी ऐं इस्तेमालु 1972 जो एक्ट, उन में वाज़े नमूने सां लिखियलु आहे त जेके ॿार जेको आहे जंहिंजी मादरी ज़बान सिंधी आहे त पहिरें खां 12हें ताईं उन ते लाज़मी सिंधी आहे, ऐं 3 खां वठी जेके गैर मादरी ज़बान तौर ते उनखे सिंधी पढ़णी आहे। हाणे इहा कानून साज़ी 72 में थी, पर उनखां पोइ बि कानून साज़ी थी आहे। सिंध असेंबली वक़्तु वक़्तु रेज़ोल्यूशन 18 पास कंदी रही आहे। उन सां गॾो गॾु 2013 में जेको आहे इन खां अॻु में जेको आहे प्राइवेट स्कूल जो ख़ुदि जेको आहे उन्हनि जो ऑर्डिनेंस आयल आहे, उन में बि इहा ॻाल्हि उन्हनि जे सेक्शन में इहा लागू आहे त हर सूरत में ॿारनि खे जेको आहे उन्हनि खे सिंधी ॿारनि खे मादरी ज़बान पढ़ाइनि ऐं उनखे गैर मादरी आसान सिंधी पढ़ाइनि। उन खां पोइ 2013 में जेको असां वटि सिंध ई पाकिस्तान जो वाहिद सूबो आहे जंहिंमें मुफ़्त ऐं लाज़मी तालीम जो जेको कानून आयो आहे, त उन में बि इन ॻाल्हि खे जेको आहे वर्जायो वियो आहे त कानून साज़ी जी सतह ते तमामु घणो थियल आहे। कानून साज़ी खां पोइ स्कीम ऑफ स्टडीज़ मौजूदु आहे
जेका सॼे मुल्क जे लाइ बि हूंदी आहे, सूबनि में बि आहे, उन स्कीम ऑफ स्टडीज़ में उन्हनि आसान सिंधी जे लाइ बि पीरियड जी अलोकेशन आहे, मादरी ज़बान जे लाइ बि आहे, हर हफ़्ते में उन्हनि खे उन ॿारनि खे करणा आहिनि। स्कीम ऑफ स्टडी में मीडियम ऑफ इंस्ट्रक्शन ज़रिए तइलीम में सिंधी शामिल आहे। अच्छा, उनखां पोइ असांजा उन स्कीम ऑफ स्टडी जी रोशनी में जेको निसाब आहे उहो बि मौजूदु आहे। निसाब जी मौजूदगी खां पोइ किताब, दर्सी किताब जिन जी तव्हां ॻाल्हि कयो था, उहे बि मौजूदु आहिनि। हाणे सुवालु आहे त इन्हनि सभिनी शयुनि ते इम्प्लीमेंटेशन छो नथी थिए? इन्हनि वॾे में वॾो गैप ऐं वॾे में वॾो मसइलो इहो आहे त ख़ानगी स्कूलनि खे पाबंद बणायो वञे त उहे इन सॼे कानून साज़ी खे, जेकॾहिं हिन मुल्क जा शहरी आहिनि, हिन सूबे जा शहरी आहिनि, त उन जे कानूननि जा उहे पाबंद आहिनि, त उन्हनि खे जेकॾहिं उहे इन्हनि कानूननि जी पाबंदी या अमल नथा कनि, सिंधी ॿोली अथॉरिटी सुजाॻी पैदा कई आहे, असांजो तालीम खातो या डायरेक्टोरेट प्राइवेट वारा बि इन क़िस्म जा नोटिस ॾियनि था, पर उन्हनि ते जॾहिं अमल नथो थिए त उनखां अॻिते वधणु खपे त हाणे जेके माण्हू उन ते अमल नथा कनि त अहिड़नि स्कूलनि जी रजिस्ट्रेशन रद्द कई वञे, ऐं अहिड़नि स्कूलनि खे रजिस्ट्रेशन रद्द कई वञे। तव्हां दर्सी किताबनि ऐं मवाद जी ॻाल्हि कई, अहिड़ो मवाद जेको उन सिंधी ॿोली जे सिख्या जे लाइ बहितर ऐं मयारी न आहे, जेको बि मवाद अचे, जेको बि इदारो ठाहे, प्राइवेट ठाहे, त उनखे किथे सर्टिफाइड कयो वञे, उनखे एक्रीडेटेड कयो वञे, ऐं उनखे जेको आहे मंज़ूरी खां पोइ ई उन्हनि स्कूलनि में उनखे लागू करण जे लाइ जेको आहे न कोशिशि कई वञे। सो इहा सॼी ओवरऑल सॼी सिचुएशन त वॾे में वॾो गैप आहे, त असांखे इन सिलसिले में जेको आहे इम्प्लीमेंटेशन करणु खपे, ऐं उन में जेको आहे कानून साज़ी ऐं पॉलिसी लेवल ते का बि रुकावट कान्हे। वॾो मसइलो आहे किताब बि मौजूदु हुजे, निसाब बि मौजूदु हुजे, तव्हां सां गॾु पॉलिसी बि मौजूदु आहे, ऐं तव्हां चओ त भला जेकॾहिं उहे अलोकेट बि पीरियड कनि, हिकु त कोन था कनि। IPA जहिड़ो स्कूल आहे, IPA जहिड़ी चेन आहे, उहा सिंध जा स्कूल आहिनि, उन जा कम्यूनिटी कॉलेजिस आहिनि, उते बि सिंधी लाज़मी नथी पढ़ाई वञे। सिंधी ॿार पढ़नि था, जेको कंदकोट में पढ़े थो, जेको मोरे में पढ़े थो, जेको दादू में पढ़े थो, जेको लाड़ में पढ़े थो, उन ॿार खे उहे अख़्तियारी सिंधी था पढ़ाइनि, जेका उन्हनि लाइ सिंधी ॿोली ॻाल्हाईंदड़नि लाइ न आहे, अख़्तियारी सिंधी पढ़ाइनि था आगा खान एजुकेशन बोर्ड सां। ईअं असां वटि द सिटीज़न फाउंडेशन जी हिकिड़ी वॾी चेन आहे, ऐं तमामु सुठो क्वालिटी एजुकेशन जे लाइ कंट्रीब्यूट कनि था, ऐं जेके अंडर प्रिविलेजिड असांजा घटि तरक़ी वारा इलाइक़ा आहिनि, उन्हनि में स्कूल खोलिया आहिनि, सुठा स्कूल आहिनि तालीम जे ॿियनि ते, पर उते बि सिंधी ॿोली खे बहितर नमूने सां पढ़ायो नथो वञे, उते बि उर्दू पढ़ाई थी वञे या आसान सिंधी थी पढ़ाई वञे सिंधी ॿारनि खे। त इहे सभु फाइंडिंग्स आहिनि मौजूदु। हाणे सुवालु इहो आहे त सरकार खे, सिंध हुकूमत खे, तालीम खाते खे हिकिड़ा संजीदा उपाउ वठणा आहिनि, ऐं उन्हनि उपाउनि वठण खां सवाइ हीउ मामिलो हल न थींदो। रुगो ठाराह पास करण सां हींअर ताईं छा थियो आहे? कॉन्फ्रेंस सिंधी ॿोली अथॉरिटी करे थी, ॿिया इदारा कनि था, एजुकेशन डिपार्टमेंट करे थो, सर्क्यूलर्स अचनि था, असेंबली जा ठाराह अचनि था, पोइ बि जेकॾहिं अमल नथो थिए त इन सिलसिले में असांखे अॻिते वधी करे ॿिया उपाउ वठणा पवंदा ऐं उन जे लाइ सोचणो। बहितरीन, असांजो ही सिलसिलो जारी आहे, जेको सिंधी ॿोली मौक़िया ख़तरा ऐं तजवीज़ूं सिलसिले हेठि जो मौज़ू ख़ानगी स्कूल ऐं सिंधी ॿोली आहे। इन मौज़ू बाबति जेसिताईं असांजो आवाज़ न उथंदो, जेसिताईं असां आवाज़ न उथारींदासीं, नथा सम्झूं त इन बाबति को क़दम बि खजंदो या को अमल बि थींदो, त वरी बि वर्जाव कंदा हलूं त अहम मौज़ू आहे। ऐं इंशाअल्लाह जेकॾहिं अॼु असां हिन मौज़ू ते ॻाल्हायूं था त सुभाणे ज़रूरु अञा इन मां ॿिया सवाल, ॿिया जवाब, ॿियूं ॻाल्हियूं जुड़ंदियूं, ऐं इंशाअल्लाह हिकु ॾींहुं ज़रूरु इन्हनि ते अमल बि थींदो। हाणे असां ॿिए सवाल तरफ़ अचूं था, साईं मोहम्मद अली मांझी तरफ़। त सर, मुंहिंजो सवाल तव्हां खां इहो आहे त 3 खां शुरू थिए थी, जीअं त तव्हां वटां इहा ॻाल्हि त ॿुधी 3, 4, 5, पर हिते मुंहिंजे ज़हन में जेको सवालु अचे थो उहो इहो त 9वीं क्लास ताईं सिंधी पढ़ाई वञे थी, उन खां पोइ वरी 11वीं, 10वीं ऐं 11वीं में गैप अची थो वञे, 10हों ऐं 11हों वरी असां वटि उर्दू जो सब्जेक्ट पढ़ायो वञे थो सिंधी खे हटाए करे। त छा इहे 2 साल वरी सिंधी खे रोकण या इनखे जो गैप अचणु ॿारनि जे ज़हननि ते को असरु नथा छॾनि? जीअं त असां वटि 12 में अची 9 खां पोइ ॿार पढ़नि था, सिंधी जो किताब उन्हनि जे हथ में अचे थो, त उहे ॻाल्हियूं उन्हनि जे ज़हननि तां मिसारियल आहिनि, उहे उन्हनि ॻाल्हियुनि खां थोरो परे हटियल आहिनि। हाणे 12हें दर्जे जो जेको ॿारु आहे, उनजो घणो फोकस जेको आहे एंट्री टेस्ट ते हूंदो आहे, उनजो घणो ध्यानु जेको आहे एंट्री टेस्ट लाइ, मेडिकल लाइ, इंजीनियरिंग लाइ आहे या ॿी कंहिं फील्ड लाइ, त उहे सब्जेक्ट वधीक ध्यान सां पढ़े थो जेके एंट्री टेस्ट में अचनि था।
त छा असांखे असांजे ॿारनि खे या असां उस्तादनि खे या असां ॿियनि खे सिंधी ॻाल्हाईंदड़ सम्झंदड़नि खे इहो नुक़सानु आहे 2 सालनि जो गैप, या छा हिते असां ईअं नथा, गुंजाइश आहे हिन ॻाल्हि जी त असां जेकॾहिं कोर्स खे तक़सीम करे छॾियूं, विर्छ कयूं, अधु 11हीं क्लास में ऐं अधु 12हें में, अधु 9हें ऐं अधु 9हें में ईअं पढ़ाइजे, या अञा बि को अहिड़ो क़दम खणिजे जो ॿार एंट्री टेस्ट वारनि सब्जेक्टनि जी यानी सिंधी ॿोलीअ ते बि ध्यानु ॾेई सघनि। महिरबानी। हाणे आहे हीअं त तव्हांजी बिल्कुलु ॻाल्हि सही आहे। असल में छा आहे त हिकिड़ो त जेको ज़िक्र करे वियासीं त हिकिड़ा ॿार स्कूल उहे आहिनि जेके पहिरें खां मतिलबु सिंधी पढ़ाइनि था, उन्हनि में प्राइवेट स्कूल पाण सरकारी त आहिनि पर प्राइवेट स्कूल आहिनि, ॿिया वरी 3 खां पढ़ाइनि था, ऐं काफ़ी घणा स्कूल आहिनि जिन में त पढ़ाई न थी वञे, जिन में उर्दू पढ़ाई थी वञे, ऐं असांजो जेको उते जो ओनर आहे, जेको उनजो मालिक आहे स्कूलनि जो, सरकार बि उन में जेतिरो संजीदा हुअणु घुरिजे, जीअं साईं इदरीस ज़ुबैर ॻाल्हि करे विया आहिनि, उन हद ताईं मतिलबु उहा संजीदगी थियणु घुरिजे। पर ॻाल्हि इहा त असांजो जेको मालिक आहे उहो सफ़ा संजीदा न आहे, उहो फ़क़ति तइलीम वारो पासो घटि आहे, उते नूरमहम्मद लाखेर कोन्हे, उते के ॿिया माण्हू आहिनि, ओड़ा माण्हू न आहिनि, उहे उन माण्हुनि जा के ॿिया मक़सदु आहिनि। तंहिंजे करे हुनजो मक़सदु फ़क़ति इहो आहे त ॿार जेके से पढ़नि, ठीकु आहे, हितां सां पास थी वञनि, वञी इंजीनियर थियनि, वञी जेको सो डॉक्टर थियनि, बाक़ी को ॿोली वारी ॻाल्हि सां उनखे दिलचस्पी आहे ई कोन। हिकिड़ी ॻाल्हि इहा आहे, माइट बि असांजा जेके आहिनि उनखे ख़ासि इन तरफ़ तवजो ॾियणु घुरिजे, उहो तवजो बि घटि, ध्यानु घटि थो ॾिनो वञे जेको ॾियणु घुरिजे। ॿी ॻाल्हि त उते जेको प्राइवेट स्कूलनि में उस्ताद वेठो आहे उहो बि एतिरो को ट्रेंड आहे ई कोन, जेका साईं इदरीस सभु ॻाल्हि कई त उते जेको उहो त उस्ताद घणो करे अचे, जेको या ज़ुबैर ॻाल्हि कई उहो थो अचे त जेको मतिलबु त बसि हुनजी सिंधी पूरी पुनी आहे, बसि उहो चवनि था त भई सिंधी जेको आहे सिंधी बसि ईअं पढ़ाइणी आहे, उहो पढ़ाई वेंदो हलियो, पर ईअं आहे कोन। ॿोली पढ़ाइणु आहे, उनजी महारतूं आहिनि, उनजूं जेके से इलाही ॻाल्हियूं हूंदियूं आहिनि, उनजूं जेके ज़रूरतूं हूंदियूं आहिनि, उनजूं घुरिजूं हूंदियूं आहिनि, त उन हिसाब सां न उनजी ट्रेनिंग आहे त पोइ उहो जेके से बसि ईअं खाना पूरी था कनि। ऐं ॿी ॻाल्हि हीअ आहे त हूअ जेका तव्हां ॻाल्हि कई त जीअं 9हें में जेका सा सिंधी या 10हें में, हक़ीक़त में 9 ॾहों जेके आहिनि उहे विरहायल आहिनि, हिकिड़े में उर्दू पढ़ाई थी वञे, ॿिए में सिंधी पढ़ाई थी वञे, उहा सिंधी बि बहितरु आहे। ईअं ई 11हें 12हें में, 11हें में जेका आहे उहा उर्दू पढ़ाई थी वञे, 12हें में जेका सिंधी पढ़ाई थी वञे, 12हें में पढ़ाई वञे थी, उहा रखियल आहे, कंपलसरी सब्जेक्ट आहे, उहो पढ़ायो वञे थो, ऐं उहो भरपूर नमूने सां सुठे नमूने सां पढ़ायो वञे थो। उन ते ई जेकॾहिं असांजा स्कूल जेके प्राइवेट स्कूल आहिनि उहो ई जेकॾहिं पढ़ाइनि त आउं सम्झां थो त इहो बि इलाही आहे, लख असां जेको सो खटियोसीं जेकॾहिं उहो पढ़ाइनि था त, ऐं पर उहो पढ़ाई ई कोन थो वञे। हो प्राइवेट स्कूल त मैट्रिक खां पोइ उहा जेका तव्हां था ॻाल्हि करियो उहा सरकारी में न, पर ख़ासि करे प्राइवेट स्कूलनि में मैट्रिक खां पोइ पढ़ाई नथो वञे, उनजी सॼी एंट्री टेस्ट जेका तव्हां ॻाल्हि करे आहे उन ते तवजह आहे, बाबा मेडिकल जी एंट्री टेस्ट थींदी, प्री इंजीनियरिंग जी थींदी, या कीअं थींदी, या ॿियूं के टेस्टूं थींदियूं। पोइ उहो छा थो थिए त ॿारु जेको आहे उहा बुनियादी जेका तइलीम आहे उनखां रहिजी थो वञे, हू रुॻो रटो थो ॾिए, हू रुॻो यादि थो करे, हू रुॻो ॿोलड़ियो थी थो पए, हू अंग्रेज़ी जा कुझु जुमिला ॻाल्हाए उहो त वञे थो तेज़, पर हुन में एतिरी का लिखण जी बि कोन हूंदी आहे, एतिरी का उनजो पावर बि न हूंदो आहे। बाक़ी ॿोलियूं जेको माण्हू पंहिंजी मादिरी ॿोली नथो पढ़ी सघे, जेको सिंधी ॿारु जेको सिंधी ॿोली नथो पढ़ी सघे, सो ॿिए में कहिड़ियूं जेके से महारतूं वञी हासिलु कंदो, उहो त असांजे माण्हुनि खे सोचणु घुरिजे, असांजे उस्तादनि खे, असांजे ख़ासि करे जेके मालिक आहिनि उन्हनि खे, जेके स्कूलनि जा मालिक आहिनि, जेके ठीकु आहिनि, उहो पैसा बि कमाइनि था, वॾियूं फ़ियूं बि वठनि था, ॿियो बि कनि था, ॿियो जेको वालदेन आहे उन्हनि जे लाइ ज़रूरी आहे, पर ईअं थिए कोन थो। हिकिड़ो थियो त 2004 में आउं कुझु स्कूलनि ते, प्राइवेट स्कूलनि ते मूं वियुसि, वञी जॾहिं ॾिठो त उते उनजी तइलीम उहा हीअ तव्हां त 9 10 जी ॻाल्हि कई या 11 12 जी, पर उते मूं वञी ॾिठो त 3 4 जा ॿार उहे कोन पिया पढ़िया, जेके सब्जेक्ट पोइ ख़बर पई त केरु पढ़ाए थो, फलाणो पढ़ाए थो, उनखे इंगेज कराए था छॾियूं क्लासनि खे, माना मादिरी ॿोलीअ जी एतिरी अहमियत आहे, उनखे ॿियनि उस्तादनि जेको वांदो आहे उनखे इंगेज था कराए छॾियूं, माना मिड़ई खाना पूरी आहे। मूं उन सिलसिले में 2004 में हिकिड़ी ॻाल्हि कई त ठटो
बदीन जेके आउं सवेर 2 ज़िला चई आयुसि उनखे हिकिड़ा ख़त लिखिया त भई छंछर जो ॾींहुं ऐं जुमे जुमो ऐं छंछर उहो आउं कोशिशि थो करियां उहो टाइम मुक़ररु कयो त उन ते आउं तव्हांजी स्कूलनि में फ्रीअ में अची पढ़ायां थो, पर शर्त इहा आहे त आचर ते बि तव्हां पंहिंजे उस्तादनि खे घुरायो त उनखे सिंधीअ जी कुझु सिखिया ॾिजे, उन तां ॻाल्हाइजे, कचहरी कजे, ॾिसिजे त भला हू कीअं पढ़ाइनि था नथा पढ़ाइनि। अच्छा, उहो वरी इतफ़ाक़ सां ख़त मूंखे जेको सो मिली वियो उहो हीअ आहे ख़त जेको मूं सभिनी उन्हनि स्कूलनि ॾांहुं लिखियो, पर उहो 8 अगस्त 2004 ते लिखियो। इहो ई ख़त पोइ वरी कावश में बि कुझु सालनि खां पोइ छपियो। उहो ई जेको ख़त वरी बि उहो आहे 6 मुंहिंजे ख़्याल में 6 अगस्त आहे, 6 फेबरवरी 2014 ते वरी सिंध एक्सप्रेस में छपियो। पर को इहे निजी स्कूलनि खे लिखिया, पहिरीं सभिनी स्कूलनि जे एड्रेसनि ते मोकिलियो, पोइ वरी जेको सो सभु इहे अख़बारनि में छपिया। उन मंझां जेके बि हे सभई स्कूलनि को हिकु स्कूल बि कोन निकितो जंहिं जेको सो इहो चयो हुजे त हा तव्हां अचो, तव्हां फ्रीअ में पढ़ायो था, पैसा बि कोन था वठो, सिंधी था पढ़ायो, तव्हांजे असांजे स्कूलनि में अची पढ़ायो। छाकाणि त उहा ज़रूरत ई महसूसु नथी कई वञे, उहा उन जी का अहमियत ई न आहे। हाणे उहा केरु अहमियत मतिलबु त कोन थो करे। उहे 3 धुरियूं आहिनि। हिकु उहो जेको वेठो आहे स्कूल जो मालिक आहे, जेको फ़ियूं त वठे थो, सभु कुझु करे थो, चवे थो आउं महिनत बि करियां थो, चवे थो आउं ख़िदमत बि करियां थो, पर पंहिंजी ॿोली जी ख़िदमत नथो करे। पंहिंजी ॿोलीअ सां ॼण त उहो हिकिड़ो वेर रखे वेठो आहे, उनजो ॼण त नुक़सानु करे पियो, ॼण त न बाक़ाइदे नुक़सानु करे पियो। ऐं ॿियो आहे असांजो जेको सरकार तरफ़ां पोइ उन ते पाबंदी हुजे, उन जे तरफ़ां बि जेको सो उन ते नज़रदारी हुजे, ऐं असांजो वालदेन बि आहे उनखे बि ॾिसणु घुरिजे त मुंहिंजो ॿारु जेको पंहिंजी मादरी ॿोली कोन थो पढ़े, उहो नथो सिखे, त ॿिया इल्म जेका कहिड़ा सिखी सघंदो। छाकाणि त सवेर ई ॿिया दोस्त बि हुनजो ज़िक्र करे चुका आहिनि त क़ानूनी असांजे आइन में बि आहे, असांजे कानून में बि आहे, असांजे सभिनी पॉलिसियुनि में बि आहे त सिंधी पढ़ाई वेंदी, पर उहे 3 धुरियूं मतिलबु त उन ते के जेतिरो संजीदा हुअणु घुरिजनि उहे कोन आहिनि। माइट चए थो त बसि मुंहिंजो पुटु पढ़े, उहो वञी डॉक्टर थींदो, ॿियो थींदो, अहिड़े क़िस्म जूं ॻाल्हियूं आहिनि, उहो बि ईअं ई था कनि। त बाक़ी जेका हूअ तव्हां ॻाल्हि कई त उहा 12हें दर्जे में सिंधी आहे, ईअं मेट्रिक में बि सिंधी आहे, उहा सरकारी स्कूलनि में पढ़ाई वञे थी। अलबत जेके निजी स्कूल आहिनि, जेके गैर सरकारी स्कूल आहिनि, ख़ानगी स्कूल आहिनि, उन्हनि में नथी पढ़ाई वञे, उहा अलॻि ॻाल्हि आहे। उहे नथी पढ़ाई वञे, बिल्कुलु उन लाइ चऊं था, बल्कि ज़ोर भरियूं था, हिन फॉर्म तां चऊं था त उहा ज़रूरु पढ़ाई वञे, छाकाणि त हिन मुल्क में रहनि था, उहे कानून जा पाबंद आहिनि, उन्हनि ते अमल कनि। हिन मुल्क में रहनि था, जेके तइलीमी पॉलिसियूं आहिनि उन्हनि ते जेके से अमल कनि, न फ़क़ति उन ते, पर दुनिया जूं जेके पॉलिसियूं ठहियल आहिनि त बुनियादी हक़ ॿारनि जो पंहिंजी मादरी ॿोलीअ पढ़ण जो आहे, उनखे ज़रूरु पढ़ाई वञे। इहो असां सभिनी इदारनि जो बि फ़र्ज़ु आहे। त मुंहिंजे ख़्याल में उन ते जेका अमल थो थिए त असांजी ॿोलियूं, सिंधी ॿोली खे न फ़क़ति तरक़ी मिलंदी, पर तरक़ी थींदी, उनजी वाधविजी थींदी, ऐं पर उन सां गॾोगॾु जेको ॿारु जेको असांजो माण्हू जेको निकिरे थो, उहो डॉक्टर थो निकिरे, इंजीनियर थो निकिरे, उहो हिकिड़ो मुकमल हिकिड़ो पढ़ियल कढ़ियल माण्हू थी निकिरंदो। अधो गाबरो मिड़ई जेको सो ईअं माण्हू थी निकिरणु, मिड़ई जेको सो ईअं टेस्टूं पास करे वञी डॉक्टर थियणु, इंजीनियर थियणु, मिड़ई मूल माण्हू न हूंदो, पर उहो मुकमल हिकिड़ो माण्हू हूंदो, लिखियलु पढ़ियलु हूंदो, जेके पंहिंजी मादरी ॿोली बि ईंदी हूंदी, जेके असांजी सॼी दुनिया में जेकॾहिं ॾिसूं त उहे पंहिंजी मादरी ॿोलीअ खे केतिरी अहमियत ॾियनि था, असां वटि केतिरी ॾियणी हूंदी। जी साईं ज़ुबैर सुमरो जिन खां सुवाल आहे त जीअं त जिथे ठीकु आहे इहा ॻाल्हि त असां कयूं पिया त जिथे पढ़ाई वञे पई या न पई पढ़ाई वञे, सब्जेक्ट तौरु आहे या केरु हिन जा ज़िम्मेवार आहिनि, पर मुंहिंजो हिते तव्हां खां सुवाल इहो आहे त अक्सर असां वटि ख़ानगी स्कूलनि में जेका टीचर या जेको उस्ताद अचे थो कंप्यूटर सब्जेक्ट जे लाइ, उन्हनि जी CV ते वाज़े लफ़्ज़नि में लिखियलु आहे त हीअ कंप्यूटर सब्जेक्ट में महारत रखे थो या रखे थी। हाणे उनखे कंप्यूटर सब्जेक्ट सां गॾु जेकॾहिं 2 क्लास अहिड़ा ॾिना था वञनि जिथे हू सिंधी पढ़ाए,
यानी चवण जो मक़सदु त हू उन्हनि जी महारत उन सिंधी सब्जेक्ट में न आहे, पर उन्हनि खे उहे क्लास ॾिना था वञनि, जीअं 6हों या 8हों हाणे तव्हां सिंधी पढ़ाईंदो, त इन जो ॿारनि ते केतिरो असरु थिए थो? जेको हिकु उस्ताद जेको महारत रखंदड़ आहे ऐं हिकिड़ो उहो जेको उन में महारत न रखंदड़ आहे, ज़ाहिरी आहे उन्हनि खे पाण खे लिसानियात, सोतियो, सर्फियात, नहवियात कॾहिं ॿुधियल न हुजनि या उन्हनि ते कॾहिं उन सोचो या सम्झो न हुजे, त उहो ॿारनि खे केतिरी क़दुरु सम्झाए सघे थो? अदी ॾिसो, हींअर असांजो हिकिड़ो ॿियो बि सवाल अक्सर खणंदा रहंदा आहियूं, अदीब या मुख़्तलिफ़ फॉर्मनि ते ॻाल्हि थींदी आहे त सिंधी चैनल्स ते कहिड़ी ॿोली पई ॻाल्हाई वञे। सिंधी मीडिया में, अख़बारुनि में, प्रिंट मीडिया में जेके ग़लतियूं आहिनि, सूरत ख़तीअ जूं, आराबनि जूं, ग्रामर जे मुख़्तलिफ़ जेके पासा आहिनि उन्हनि जूं, असल में इहे जेके असांजा न्यूज़ एंकर्स आहिनि या इहे जेके ग़लतियूं असां रोज़ाना ॿुधूं था ऐं बुरो थो लॻे, इहे प्राइवेट स्कूल जा पढ़ियल ॿार आहिनि। ऐं जेको ज़ाहिरी ॻाल्हि आहे, हिकिड़ो नाक़िस लफ़्ज़ ई मुंहिंजे ख़्याल में बहितर आहे त जेको ट्रेंड कोन्हे, जेको ॿोली सही तरह सां पढ़ी न आयो आहे, त उहो पढ़ाईंदो कीअं? हाणे तरजीह ते ई इनहिसार आहे त जेको स्कूल जो ओनर आहे, मालिक आहे, या गवर्नमेंट आहे या वालिदेन आहे, त उनजी तरजीह में ॿोली काए न बरते आहे। त हुनजी तरजीह में जेकॾहिं कंप्यूटर साइंस आहे, हुन तरजीह में फिज़िक्स केमिस्ट्री आहे, हुनजी तरजीह में आर्टिफिशियल इंटेलिजेंस आहे, हुनखे वालिदेन खे खपे ॿारु अहिड़ी जॻह ते वञे जिते हुनखे सुठी जॉब मिले। त हुनखे लॻे थो त हुनखे महसूसु थो थिए त ॿोली में हुनखे कैरियर आहे ई कोन। ऐं जेके ॿिया पासा आहिनि त हीअ भई जेके असांजा सवे हज़ार किताब आहिनि, जेके असां लिखूं था, हीअ शाइरी, हीअ असांजो अदब, हीअ कहाणियूं, हीअ पूरो लिटरेचर आहे, इहो पढ़ंदड़ न हूंदो त बाक़ी पोइ सभु कमु कहिड़े जो आहे? सो इहा तरजीह ते डिपेंड थो करे त असांजा जेके हुकूमत आहे। ऐं अच्छा, हुकूमत जी ॻाल्हि बि असां ॾिसो त हर असांजी तरक़ी ते जो निशानो गवर्नमेंट रही आहे, हुजणु बि खपे, उहा उनजी ज़िमेदारी आहे। उनजी ज़िमेदारी आहे त सिंध सरकार या इदारा जेके बि आहिनि उहे पंहिंजो कमु उहे कनि जेको उनखे करिणो आहे। पर अकेली हुकूमत नोटिफिकेशन कढण खां पोइ या उनखे उनजा डिवीजन्स जे अंदरि जेके आहिनि डायरेक्टेड बि आहिनि प्राइवेट स्कूल्स जा, उहे विज़िट बि कनि था पिया, किथे घटि किथे वधि, पर उहो कमु, पर जेको असुलु जेको एंड यूज़र आहे, जेको स्टेक होल्डर आहे, वालिदेन, उहो केतिरो सीरियस आहे। असां जेकॾहिं कंहिं स्कूल सां वञी ॻाल्हायूं था त भई हीउ बिल आहे, हीउ कानून पास थियल आहे, तव्हां हीउ उबतड़ पिया कयो, त हू मुस्कुराए चवे थो, साईं तव्हांखे तकलीफ़ आहे, वालिदेन त को आयो ई कोन्हे। असां वटि 500-800 ॿार पढ़नि था, हेतिरनि सालनि में कॾहिं को पीउ, कॾहिं को ॿार जी माउ न आई आहे त तव्हां सिंधी न पिया पढ़ायो। हाणे जेके असांजा डायरेक्ट असांजा जंहिंसां ॿार पढ़नि था, उन्हनि खे तकलीफ़ आहे कोन, तव्हां रोज़ु अचो था करे हिकिड़ो नोटिफिकेशन खणी करे, हिकिड़ो कानून खणी करे। सो मुंहिंजो हिते चवण जो मतिलबु इहो आहे, जेका साईं मांझी साहिबु ॻाल्हि कई, त वालिदेन जो, माइटनि जो पहिरियों फ़र्ज़ु आहे त उहे स्कूल में वञी करे पुछाणो करे त मुंहिंजो ॿार खे हीअ ॿोली, पंहिंजी मादरी ॿोली कोन पई पढ़ाई वञे, त उनजो सबबु छा आहे। मां पंहिंजो नंढिड़ो मिसाल अक्सर जॻह ते ॾींदो आहियां त उन सां उत्साह मिलंदो आहे। मुंहिंजी नंढड़ी बेबी जंहिं स्कूल में पढ़ंदी हुई, उते 3 दर्जे खां सिंधी पढ़ाई वेंदी हुई, सिंध शिकारपुर जे स्कूल में। शिकारपुर जो वॾे में वॾो स्कूल आहे, 3 दर्जे में पढ़ाई वेंदी हुई। ऐं मूं एतिराज़ु कयो त भई मुंहिंजो ॿारु जंहिं स्कूल में पढ़े थो, उते सिंधी ॿोली 1 दर्जे खां छो नथा पढ़ायो, ऐं पहिरें दर्जे, बल्कि जंहिं ॾींहुं ॿारु दाख़िल थिए थो उन ॾींहं खां वठी ॿोली पढ़ायो। उनखां पोइ उते काफ़ी बहस थियो, ऐं उनखां पोइ हिकिड़ो तज़ाद थियो ॿिन्ही जे विच में, ऐं उहो हिकु अरसे खां पोइ हली करे हाणे उहो पढ़ाइनि था पिया। हिकिड़ो माण्हू जेको महिल ॻाल्हाए थो ऐं इंतिहाई संजीदगी सां, सीरियस थी करे, सख़्तीअ सां ॻाल्हाए थो, त मूंखे तव्हांजो जवाबु लिखत में ॾियो। जेकॾहिं को वालिद वञे थो ऐं उनखे चए थो भई तव्हां नथा पढ़ायो, त तव्हां कानून जी भञी था कयो ऐं फलाणे कानून जी वायलेशन आहे, ऐं तव्हां नथा पढ़ायो त मूंखे त जवाबु लेटर ॾियो, मूंखे त मां उनखां पोइ मुंहिंजो कानूनी को हक़ु आहे, मां ॻाल्हायां थो लीगल नोटिस ज़रिए, त उहो तव्हांखे उहो लिखत में कोन थो ॾिए ऐं पोइ मजबूरन पढ़ाए थो पियो। सो वालिदेन जो, उस्तादनि जो, सिंधियत बि संगत जो, अदीबनि जो, शाइरनि जो, सिंध में रहंदड़ हर माण्हू जो फ़र्ज़ु आहे त उहो इन्हनि कानूननि जी पासदारी करे, उनजी पोइवारी करे। हुकूमत हर कमु अकेले सिर्फ़ु कोन करे सघंदी आहे। ॿी जेका ॻाल्हि मूं ते करणु पई चाही त ॾिसो, हीउ जेको नुक़सानु जेको थिए पियो उहो कहिड़ो पियो थिए। नुक़सानु इहो पियो थिए त हिन वक़्तु जेको नौजवान आहे, उन नौजवान जो सिंधी जेकॾहिं ॻाल्हाए थो त तलफ़ुज़ ठीकु कोन्हे, उर्दू ज़दा आहे, अंग्रेज़ी ज़दा आहे। तव्हां सिंधी चैनल्स जेके असांजा नौजवान छोकिरा छोकिरियूं ख़बरूं था पढ़नि या कंहिं प्रोग्राम जी मेज़बानी था कनि, त एंकर जी ॿोली त ॿुधो, उहो बिल्कुलु इहो थो महसूसु थिए त इन खां सुठो आहे त भला ॿोली इहा ॻाल्हाए ई कोन। तव्हांजी दिलि सड़ंदी
त हीअ ॿोली ॻाल्हाए कहिड़ी पियो या छोकिरी ॻाल्हाए कहिड़ी पई, फ़ोटू खिचरायो, डांटे पियो, आवाज़ु अचे पई, मुज़किर मोनिस जो बेड़ो ॿुॾल आहे, वाहिद जमा जो बेड़ो ॿुॾल आहे, इहे सभु नुक़सानु इहो पियो थिए। हाणे इहो जेको मसइलो आहे उहो निसाब में आहे त जेको प्राइवेट स्कूल जेको निसाब छापे थो उहो पंहिंजी मर्ज़ी जो पियो छापे। उहो जेको लिखंदड़ आहे निसाब जो उहो सिंधी माण्हू ई कोन्हे। हलो इहो सम्झण में भला हर सिंधी माण्हू निसाब थोरी लिखंदो आहे। या हिकिड़ो सुठो सिंधी शाइर आहे उनखे चओ त तव्हां सिंधी ॿोली जो पहिरें दर्जे जो किताबु लिखी ॾियो। सुठो शाइर हुजणु ॿी ॻाल्हि आहे, कहाणीकार हुजणु ॿी ॻाल्हि आहे, किताबु लिखणु ॿी ॻाल्हि आहे। निसाब जो उनजे लाइ ॿोलीअ जो माहिर हुजणु लाज़मी आहे, ॿोलीअ जो, आवाज़ जो, लिसानियात जो। सो हीअ जेके प्राइवेट स्कूलनि जा आहिनि उहे 10, 12, 15 हिकिड़ा कंपनियूं आहिनि जेके बिज़नेस कनि पियूं, किताब छापनि बि पियूं, पंहिंजे स्कूल में उहो किताब पंहिंजे ॿारनि खे जबरी सेल बि कनि पियूं। सो डिमांड असांजी इहा आहे त सभ खां पहिरियों त इहे किताब या त छापनि कोन, जे छापनि त सिंधी लैंग्वेज अथॉरिटी वटि मोकिलिनि, उतां अप्रूवल वठनि। ऐं सिंधी लैंग्वेज अथॉरिटी उहो इदारो आहे सिंधी ॿोलीअ जो जिते ॿोलीअ जी तरक़ीअ जो कमु थिए पियो। ऐं को बि अहिड़ो स्कूल खे इजाज़त न हुजे त उहो पंहिंजो किताबु सिंधी ॿोलीअ जो को बि किताबु पंहिंजी मर्ज़ी सां छपराए ऐं उहो विरहाए ऐं विकिणे। जेकॾहिं हुनजो धंधो आहे, बिज़नेस आहे त उहो एतिराज़ु पई जॻह ते, पर जेकॾहिं कयो था त घटि में घटि सिंधी ॿोलीअ जे बाख़्तियार इदारे खे इहो इख़्तियार आहे त उहो किताब ते बैन विझे ऐं उहो किताबु ज़ब्त कराए, अगरि उहो ॿोली जो किताबु आहे त। उनखां पोइ ॿिए नंबर ते आहे त उहो जेको किताबु छपिजी वियो उहो जेको पढ़ाए थो उहो पढ़ाइण दौरान बि उहो जेको उस्तादु आहे उनजी बि ट्रेनिंग थियणु खपे। जेको मैट्रिक पास करे आयो, इंटर करे आयो, सिंधी ॿोली ॻाल्हाए थो उहो हर माण्हू सिंधी ॿोली कोन थो पढ़ाए सघे। इहे जेका असांजा आवाज़ आहिनि, असांजी ककपट्टी आहे, असांजा मुख़्तलिफ़ ॿोलीअ जी पंहिंजी हिकिड़ी टेक्निकल रिक्वायरमेंट्स आहिनि, उहो हर माण्हू, हर ॿार खे, हर नौजवान खे नथो अचे जेसिताईं ट्रेनिंग नथो थिए। टी जेका आहे उहा इहा आहे त जेके टेस्टूं आहिनि, एंट्री टेस्ट यूनिवर्सिटीज़ में, MD केट आहिनि, मेडिकल जो टेस्ट, जेके बि टेस्टूं आहिनि उन्हनि में तव्हां फिज़िक्स था पुछो, केमिस्ट्री था पुछो, कंप्यूटर साइंस था पुछो, अंग्रेज़ी ग्रामर था पुछो, जनरल साइंस था पुछो, उन में 4 सुवाल सिंधी जा बि हुजनि। सिंधी जा जेकॾहिं हुन में सुवाल हूंदा त पोइ हुनखे ध्यानु थींदो त हाणे मूंखे सिंधी ॿोली बि सिखणी पवंदी, छो जो मुंहिंजी जेका कॉलेज में ऐं जेका यूनिवर्सिटी में दाख़िला आहे उन में ॿोली जो बि अमल दख़ल आहे। त मां ॿोली जेसिताईं न सिखंदुसि, सही आवाज़ मूंखे न ईंदा, सही जुमिला न ईंदा, सही ॿोली पंहिंजी ॻाल्हाइणु लिखणु ऐं पढ़णु न ईंदी त पोइ मूंखे अॻे यूनिवर्सिटी में दाख़िला न मिलंदी। तो जेके असांजी गवर्नमेंट आहे उहे जेके एंट्री टेस्टूं जेके कढनि थियूं, जेके इदारा आहिनि उन्हनि खे बि ज़रूरी आहे त उहे एंट्री टेस्टुनि में सिंधी ॿोलीअ जा 4 सुवाल उन में ऐड कनि। सो इहे जेके आहिनि से ज़रूरी आहिनि त असां पंहिंजे गवर्नमेंट खे ऐं विच में पोइ हुकूमत में मिनिस्टर जेको हुयो उन कराची में बि सख़्ती कई हुई, मुख़्तलिफ़ इदारनि में बि कई हुई ऐं कुझु इदारनि त चैलेंज कयो असां न पढ़ाईंदासीं, कोर्ट में विया। जेके वॾा असां इहा ॻाल्हि कई त इलाही जेके हाथी एलिफेंट स्कूल्स आहिनि जेके लख लख रुपया वठनि था, फ़ियूं था वठनि, उन्हनि चयो असां न पढ़ाईंदासीं, उहो कोर्ट में विया। हाणे गवर्नमेंट खे जेको चैलेंज थो करे, जेको गवर्नमेंट जे कानून खे चैलेंज थो करे, त उनजे लाइ त गवर्नमेंट वटि उनजो रद्द हुजणु खपे न। बाक़ी जेके साईं ॻाल्हि कई त मोरे, शिकारपुर, कंदकोट, बदीन, नंढनि शहरनि में बि 50-50, 100-100 उहे बि न पढ़ाइनि, उहे बि असांखे कंट्रोल न थियनि। उते त असांजी कमेटी हुजणु खपनि, अदबी संगत, अदीब, शाइर, सिगा, उनखां अलावा असांजा ॿियूं जेके तनज़ीमूं आहिनि, सियासी समाजी तनज़ीमूं आहिनि, सभु गॾिजी करे असांजे करे 4-4, 5-5 कमेटी ठाहे करे असां वञूं त भई तव्हां छो न पिया पढ़ायो, फलाणे कानून जी तव्हां वायोलेशन था कयो, त उन तहत असां उन्हनि सां इहो माना सहकार असां गवर्नमेंट खे करे सघूं था, लैंग्वेज अथॉरिटी खे करे सघूं था। सो मां सम्झां थो त असांखे पंहिंजे ॿोली खे बचाइण लाइ, दुरुस्त इस्तेमालु करण लाइ हिननि इदारनि में कमु थिए पियो, घटि पियो थिए, कीअं बि थिए पियो, तनक़ीदूं थियनि, पर असांखे तनक़ीद सां गॾोगॾु सपोर्ट करणु खपे ऐं खोड़ सारा अहिड़ा फ़र्द आहिनि जेके सपोर्ट करणु चाहिनि था। महिरबानी। ठीकु, इन्हनि मां 2 ॻाल्हियूं त मुंहिंजे ज़हन में आयूं। हिकु इहा त असां ख़ुदि जिथे सिंधी सब्जेक्ट जी टेस्ट ॾियणु वञूं था सिंधी पढ़ाइण लाइ, उते जॾहिं असांजी उस्ताद जी टेस्ट वरिती थी वञे उन में सिंधी सवाल नथा ॾिना वञनि। असां वञूं था सिंधी पढ़ाइण लाइ ऐं असांखे इन बुनियाद ते परखियो नथो वञे त असां केतिरी सिंधी पढ़ाए सघूं था, मगर उन में बि IQ, जनरल नॉलेज, इन क़िस्म जा सवाल आहिनि। ऐं ॿियो इहो अहम ॻाल्हि इहा हुई त जेकॾहिं एंट्री टेस्ट में सवाल हूंदा त ॿार पाबंद हूंदो त इहे बि सवाल ईंदा ऐं मूंखे इहे बि पढ़णा आहिनि। साईं इदरीस जतोई जिन खां सवाल आहे त जेके ही दर्सी किताब, निसाब जा किताब जोड़ी रास थियनि था ऐं ॿारनि जे हथनि ताईं पहुचनि था, त इन्हनि में बि तव्हां चयो तमामु घणो अहम किरदारु रहियो आहे किताबनि में मौज़ू जोड़णु आणणु, त इन जो मयार या इन जो बुनियादु
कहिड़े अंदाज़ ते या हूंदो आहे या कहिड़े मयार ते हूंदो आहे? छा असां इहो ॾिसंदा आहियूं त ॿार जी लेवल कहिड़ी आहे? मिसाल 6 क्लास जो ॿारु केतिरी ॻाल्हि खे हज़म करे सघे थो, उन हिसाब सां उहे मज़मून ॾिना वञनि, या इहो ॾिठो वञे थो त हीउ मशहूरु शाइर आहे त हिन जी शाइरी हुजणु लाज़मी आहे, हीउ सुठो तालीमदान हो त हिन जो सबक़ु हुजणु लाज़मी आहे। या असां वटि जेको हिननि किताबनि में घणी कमी महसूसु थिए थी उहा ग्रामर जी। ग्रामर जो हिकिड़ो अलॻि पोर्शन न आहे। असां जेको पढ़ायूं था त उते इहो त आहे कंहिं कंहिं सबक़ में अची थो वञे त ज़मीर छा आहे, हिते ज़मीर ॻोल्हियो। हाणे जिन खे इस्म जी ख़बर न आहे त उनखे असां ज़मीर जी तरफ़ कीअं वठी वञूं? त छा हिन ॻाल्हि खे ज़रूरत महसूसु थिए थी त हिननि किताबनि में हिकिड़ो ग्रामर जो बि भले हिकु बाब ॿ बाब सबक़ हुजणु लाज़मी आहिनि या न? मां ॿ चारि ॻाल्हियूं कंदुसि। हिकिड़ी त तव्हांजी इन ॻाल्हि खां ई शुरू कयां थो त दर्सी किताब जेको आहे उहो टीचिंग जो हिकिड़ो वॾो टूल आहे जंहिंजे ज़रिए शागिर्द बि सिखनि था ऐं उस्तादु पढ़ाए थो। हालांकि दुनिया में त हींअर मल्टी माना तमामु घणा ज़रिया आहिनि जिन जे ज़रिए तालीम ॾिनी वञे थी, रुॻो दर्सी किताब न आहे। पर असां वटि घणे क़दुरु दर्सी किताब इस्तेमालु थियनि था ऐं ॿियनि सोर्सिस जो बि हाणे मुतबादिल जो इस्तेमालु शुरू थियो आहे कां ताईं। पर हाणे असां अचूं था त जेसिताईं मयारी तालीम जो सुवालु आहे ऐं मयारी तालीम जे लाइ मयारी निसाब, मयारी किताब, मयारी असेसमेंट सिस्टम, मयारी ट्रेनिंग्स, छो त क्वालिटी एजुकेशन उनखे चइजे थो जॾहिं इहे सभु कंपोनेंट पूरा थियनि त उन में निसाब उनजो बहितर मयारी हुजे, उनजा दर्सी किताब मयारी हुजनि ऐं उन्हनि ते जेको इम्तिहानी निज़ाम आहे या उन्हनि जो जाइज़े जो जेको सिस्टम आहे उहो बहितर हुजे ऐं उन सां गॾोगॾु उन्हनि जो जेको आहे उन्हनि जे सिलसिले में जेका टीचर्स ट्रेनिंग आहे उहा बहितर हुजे। असां वटि निसाब जी हद ताईं ॾिसो, निसाब ऐं दर्सी किताब त ॿ मुख़्तलिफ़ शयूं आहिनि। निसाब जी हद ताईं असां वटि सिंधी ॿोली जो निसाब जेको आहे उहो बहितर, काफ़ी बहितर आहे जेको मयारी निसाब जे हिन में अचे थो सिलसिले में, ऐं उन में ज़ाहिर आहे उहो हिकिड़ी पूरी क्राइटेरिया आहे ऐं उहो जेको कॉम्पिटेंसी बेस्ड या महारतुनि ते ॿधल निसाब आहे जेको असांजे कंहिं बि तरह ॿिया जेके निसाब मौजूदु आहिनि ॿोलियुनि जा उन खां घटि कोन्हे। सवाल इहो आहे त उहो अञा ताईं उहो निसाब रिवाइज़ थियो आहे जॾहिं खां सिंध में अहिड़ी तरमीम थी आहे या उनखां अॻु में बि कोशिशूं थियूं आहिनि त पर उन ते बहितर नमूने टेक्स्ट बुक्स जी हाणे शुरूआति थी आहे जेको लाज़मी सिंधी जो हाणे ई पूराओ थियो आहे 12हें दर्जे ताईं वञी पहिरें खां वठी रिवीजन थी आहे। उन में अञा गुंजाइश आहे त निसाब खे बहितर नमूने सां लागू कयो वञे, दर्सी किताबनि खे अञा बहितर ऐं मयारी बनायो वञे। असां वटि टेक्स्ट बुक राइटर्स जे हिकिड़े पूल ठाहिण जी ज़रूरत आहे, उन्हनि खे ट्रेनिंग ॾियण जी ज़रूरत आहे, उन्हनि खे लिखण जी तरबियत ॾियण जी ज़रूरत आहे त बहितर नमूने सां जेके लिखी सघनि ऐं बहितर नमूने सां ॿारनि जी दिलचस्पी, ॿारनि जी नफ़्सियात, ॿारनि जी उमिरि ऐं सलाहियत मूजिबि लिखी सघनि। सो मादरी ज़बान जी हद ताईं, लाज़मी ज़बान जी हद ताईं त कुझु कोशिशूं थियूं आहिनि, उन में बि कोशिशि करण जी ज़रूरत आहे अञा ताईं। पर आसान सिंधी जे सिलसिले में असां ॾिसूं था त काफ़ी शयूं जेको आहे जेकॾहिं आसान सिंधी जिते पढ़ाइजे थी, हिकु त पढ़ाइण जो हिकिड़ो मसइलो, ॿियो टाइम टेबल में शुमूलियत जो मसइलो, टियों वरी मसइलो इहो बि आहे त जेके किताब आहिनि आसान सिंधी जा उहे बि काफ़ी पुराणा थी चुका आहिनि, माना काफ़ी अरसो अॻु उन्हनि खे गैर मादरी ज़बान जे सिख्या जे उसूलनि ते ठाहिण जी ज़रूरत आहे ऐं उनखे जदीद करण जी ज़रूरत आहे। उन्हनि लाइ जेको असांजो ॿियो ॿारु सिंधी जो नाहे जंहिंजी मादरी ज़बान जेको पढ़े थो उनखे वधीक दिलचस्प, वधीक वणंदड़ ऐं वधीक ख़ूबसूरत बनाइण जी ज़रूरत आहे। प्राइवेट जेके किताब आहिनि ख़ानगी उहे त हिकिड़ो जेको आहे उन्हनि जा भली रंग केतिरा बि बहितर हुजनि, उन में मवाद ऐं उन में जेको आहे कॉन्सेप्ट्स या उन जी जेको आहे उसूलनि जी का बि पोयारी ॿोली जी बुनियादी उसूलनि जी कान्हे। पर जेकॾहिं गवर्नमेंट जा बि स्कूल आहिनि त उनखे रिवाइज़ करण जी सख़्तु ज़रूरत आहे, निसाब खे बि आसान सिंधी जे खे ऐं दर्सी किताबनि खे बि। इन खां पोइ जेकॾहिं निसाब बि बहितर आहे, पॉलिसी बि बहितर आहे, स्कीम बहितर आहे, कानून साज़ी आहे, पर जेकॾहिं उस्ताद बहितर न आहे त पोइ तव्हांजी जेका सभु शइ आहे न त उहा उते उते रहिजी वेंदी। सही। पर जे उस्ताद बहितर आहे त जेकॾहिं तव्हांजी पॉलिसी में गैप आहे, तव्हांजे निसाब में का घटिताई आहे, तव्हांजी किताब में का घटिताई आहे, उस्ताद उनखे कवर कंदो। हाणे असांखे उस्तादनि जी अॻे 3 साल तरबियत थींदी हुई, 3 साल तरबियत उस्ताद कंदा हुआ। सिंधी फाइनल जेको उस्ताद पास कंदो हो उहो बहितर सिंधी ॿोली जो उस्ताद हूंदो हो ऐं उहे हिकिड़ो साल ट्रेनिंग ते ईंदा हुआ, टीचर्स ट्रेनिंग ते। उन ट्रेनिंग करण खां पोइ वरी फील्ड में 2 साल वेंदा हुआ, वरी मोटी ईंदा हुआ, वरी 2 साल गैप करे वरी 3 साल कंदा हुआ। त
त इहो विरहाङे खां अॻु में हिकिड़ो बहितरु निज़ाम हो। तव्हां ॾिसंदो त असांजे पुराणे तइलीमी निज़ाम जेको 60 ताईं बहाली आहे, उहे उस्ताद उन्हनि जेके ॿार ख़ासि तौर ते पंहिंजी ॿोली जी सिख्या जे सिलसिले में या ॿियनि मज़मून जे सिलसिले में बहितरु किरदारु अदा कयो। पर अॼु सुवालु इहो आहे त उस्ताद जो ख़ासि तरह तरबियत में, टीचर्स ट्रेनिंग में, यूनिवर्सिटियुनि जी जेके एजुकेशन फैकल्टीज़ आहिनि ऐं असांजे सिंध जे अंदरि जेके टीचर्स ट्रेनिंग कॉलेजिस आहिनि यूनिवर सरकारी सतह ते या प्राइवेट जी त तरबियत जो को इंतज़ाम ई कोन्हे, उन्हनि में सिंधी ॿोली या ॿोली जे सिख्या जा बहितरु कोर्सिस कोन आहिनि, उन्हनि ते तरजीह में शामिल आहिनि। उस्ताद जी बहितरु तरबियत न थींदी, जेको सरकारी स्कूल जो आहे त उहो कीअं बहितरु पढ़ाईंदो, उन्हनि में बि कमज़ोरियूं आहिनि। प्राइवेट स्कूलनि में त बिल्कुलु तरबियत जो कंहिं हद ताईं साइंस ऐं मैथमेटिक्स जो कुझु न कुझु इंतज़ाम आहे या अंग्रेज़ी जो, पर सिंधी ॿोली पढ़ाइण जो इंतज़ाम कोन आहे। इन जे लाइ सिंधी ॿोली जे बाख्तियार इदारे हिकिड़ो ॾाढो सुठो कमु कयो आहे त उन हिकिड़ा पंहिंजा सेंटर्स बि खोलिया आहिनि, जेके ख़ानगी स्कूलनि जा उस्ताद आहिनि, जिते अची पंहिंजी उहा तरबियत वठनि ऐं उहो मुफ़्त कोर्स आहे। उन में का बि उनखे कास्ट ॾियणी कान थी पवे। सखर में, कराची में ऐं हैदराबाद में त उहे सेंटर खुलियल आहिनि जिते उहे कुझु उस्ताद वठनि पिया, पर उनखे अञा बि प्राइवेट स्कूलनि खे उन मां जेको आहे सुठे उस्ताद जी तरबियत जी खोट आहे त उन में शामिलु करणु खपे। ॿियो त वालदेन जे सिलसिले में तव्हां बिल्कुलु सही था चओ त असांखे लातालकी ख़तमु करणी पवंदी। ॿोली असांजी आहे, क़ौम असांजी आहे, तहज़ीब असांजी आहे, ॿार असांजो आहे, उस्ताद असांजो आहे, तालीमी निज़ाम असांजो आहे, इन केरु बहितरु कंदो? उन जे सिलसिले में घटि में घटि मथी सतह ताईं बि ॾिसंदासीं त ॿोली जे सिलसिले में हींअर जेको असांजो वज़ीर तइलीम आहे उहो इन मामले में आगाह आहे, मुकमिल आगाह। अहिड़ो तइलीम जो वज़ीर न आहे जेको इन शइ जी अहमियत खां आगाह न हुजे। उन बार बार डायरेक्टर प्राइवेट खे बि या डिपार्टमेंट खे ॾिनियूं आहिनि, पर उन ते अमली जामु पढ़ाइण जी ज़रूरत आहे। हिते कंप्लेंट सेंटर थियो, वालदेन खां पोइ बि तमामु घटि शिकायतूं आहिनि, 15-20 या 25 शिकायतूं आहिनि जो लैंग्वेज अथॉरिटी खोलियो त जिते स्कूल नथो पढ़ाए उहो लैंग्वेज अथॉरिटी खे ॾिए, लैंग्वेज अथॉरिटी उहा ख़ुदि उन्हनि डिपार्टमेंट्स ॾे करे थी। त पूरी सोसाइटी खे हिकिड़ो गजल रोल अदा करिणो आहे, सरकारी सतह ते, गैर सरकारी सतह ते असांखे इन शयुनि खे बहितरु करिणो पवंदो। उस्तादनि जी तरबियत खे बहितरु करिणो पवंदो। वरी बि मां चवंदुसि जिते बि गैप आहे उस्तादनि जे सरकारी सतह ते बि हींअर उस्ताद जेके भर्ती थिया आहिनि तव्हां चयो टेस्टुनि में शामिलु कयो वञे। पहिरियों दफ़ो असांजे डायरेक्टोरेट जेको आहे करिकुलम ऐं एजुकेशन डिपार्टमेंट जे क्वेश्चन सां जेका IBA थ्रू टेस्ट थी, उन में जॾहिं असां सिंधी जा क्वेश्चन्स जी उन्हनि खे जेको आहे सैंपल पे ॾिना त हुननि चयो त सिंधी छा कंदासीं? भई सिंधी तव्हां जेकॾहिं सिंधी प्राइमरी स्कूल में पढ़ाइण उस्ताद वञे थो, उहो सिंधी में उनजी जेकॾहिं तव्हां क्वालिफिकेशन ऐं उनजी प्रोफिशंसी टेस्ट न कंदव त उहो प्राइमरी कीअं पढ़ाईंदो, जंहिंमें अहम सब्जेक्ट हुनजो मादरी ज़बान आहे, ॿिया बि अहम आहिनि पर मादरी ज़बान ऐं रियाज़ी तमामु अहम आहिनि। तव्हां जेका ट्रेनिंग करायो था सरकारी सतह ते उन में बि सिंधी ज़बान जी सिख्या ते को ध्यानु कोन्हे। तव्हां उन में ॿियो मॉड्यूल्स में 24 ॾींहंनि में ॿियूं केतिरियूं ई शयूं पढ़ायो था, पर तव्हां उहो ॿार जेको अर्ली ग्रेड्स में वञी टीचर प्राइमरी में पढ़ाईंदो त उनखे उहे शयूं थो ॾियो। सो इन सिलसिले में ख़ानगी स्कूल ख़ुदि बि जेको आहे रुॻो सिंधी ॿोली जी सिख्या उते कमज़ोर न आहे, पर ख़ानगी स्कूलनि जी सूरत हाल मयारी तइलीम जे हवाले सां ॿियनि मज़मूननि में का बहितरु न आहे। जेके असेसमेंट रिपोर्ट्स अचनि थियूं उन्हनि में जेके फाइंडिंग्स अचनि थियूं त उन्हनि में बि प्राइवेट स्कूल को जेके सफ़ा हाय जेको आहे उहा कास्ट वारा स्कूल छॾे करे उते त सिंधी नथी पढ़ाई वञे, पर ॿियनि स्कूलनि में उर्दू, सिंधी, इवन पछतो उन्हनि ॿोलियुनि जी बि का रिज़ल्ट का बहितरु न आहे। बोर्ड्स आहिनि असांजा, उहे एग्ज़ाम वठनि था, उहे कॾहिं बि इन तवजह नथा ॾियनि जी असेसमेंट खे बहितरु करण लाइ। उन्हनि जे सवाली पेपरनि खे ठाहिण जे लाइ बहितरु नमूने सां तवजह ॾियणु खपे, उन्हनि सब्जेक्ट्स जी असेसमेंट बहितरु कई वञे। त मुंहिंजे ख़्याल में ओवरऑल हिकिड़े वॾनि रिफॉर्म्स जी ज़रूरत आहे। जेकॾहिं उहे थींदा ऐं उन्हनि खे इंश्योर कयो वञे सरकार तरफ़ां ऐं कम्यूनिटी तरफ़ां त पोइ उन जा नतीजा बहितरु निकिरंदा। हिकिड़ी ॻाल्हि मां हिन में एड कयां, अदरीज़ साईं जी ॻाल्हि ॾाढी ज़बरदस्त आहे त आसान सिंधी जेको सब्जेक्ट आहे उनखे जदीद करण जी ज़रूरत आहे, उहो काफ़ी पुराणे दौर वारो आहे। इन में मां शामिलु कयां त जेको असांजो लाज़मी सिंधी आहे उनखे बि ज़रूरत आहे। हालांकि असां चऊं था त हिन वक़्तु जेके बि प्राइवेट स्कूल आहिनि जिन में सिंधी निसाब इंतिहाई ग़ैर मयारी छपिजे थो, कंपनीज़ छापनि थियूं, उन्हनि सभिनी खां हिन वक़्तु बहितर में बहितर सिंध टेक्स्ट बुक बोर्ड जो आहे, सरकारी जेको किताबु आहे। पर उन में बि कुझु शयूं आहिनि जिन में गुंजाइश आहे, जिन ते ॻाल्हाए सघिजे थो ऐं उन में काफ़ी सारी ग़लतियूं जेके आहिनि से कढी सघजनि थियूं, उन्हनि खे ठीकु करण जी ज़रूरत आहे। ऐं उनखां अलावा ॿी ॻाल्हि इहा त स्कूल्स जे अंदरि सब्जेक्ट जेके आहिनि सिर्फ़ु सिंधी मज़मून न आहे, इस्लामियात बि पढ़ाइजे थी, सोशल स्टडीज़ बि पढ़ाइजे थी, साइंस बि पढ़ाइजे थी, काफ़ी अहिड़ा सब्जेक्ट आहिनि। हाणे हिकिड़ो स्कूल आहे, हिकिड़ो ॿारु आहे जेको 4 सालनि जो आहे ऐं 5 सालनि जी उमिरि में दाख़िल कराइणो आहे ऐं हाणे त अर्ली चाइल्ड में सिंध गवर्नमेंट वटि बि इहो सिलेबस ठही वियो आहे, पर उनखे इस्लामियात पढ़ायो आहे अंग्रेज़ी में।
इस्लामियात जो सब्जेक्ट सिंधी में पढ़ाए सघे थो, भला समाजी अभ्यास जे नाले सां तव्हां सोशल स्टडी खे पढ़ाए सघो था, त उहे सब्जेक्ट पर 5 सालनि जो 6 सालनि जो ॿारु आहे जेको क्लास 1 में आयो आहे या KG में आहे तव्हांजे स्टैंडर्ड में, उन जा जेके सब्जेक्ट आहिनि उहे सिंधी में पढ़ाए सघनि था। ऐं बाउंड आहिनि हिन में सरकार जी स्कीम ऑफ स्टडी आहे, मीडियम ऑफ इंस्ट्रक्शन ज़रिए तालीम जेको आहे न उहो सिंधी आहे। उर्दू जिते ॿारनि जी मादरी ज़बान आहे उते उर्दू आहे, पर जिते ज़रिए तालीम जेके सिंधी ॿार आहिनि त उते ज़रिए तालीम ॿियनि मज़मूननि जी बि सिंधी आहे। ऐं इहा तव्हांजी ॻाल्हि बिल्कुलु सही आहे त उनखे अमल करण जी ज़रूरत आहे। पर हू इन ॾिस में या त पाण ख़ुदि मुख़्तियार आहिनि या त हुननि जे मथां का अहिड़ी पाबंदी मढ़ियल न आहे जंहिं करे हू पाण खे हिन ॻाल्हि में आज़ादु सम्झनि था। ईअं हर सब्जेक्ट खे हू जीअं त फ़ख़्रु महसूसु कंदा त अंग्रेज़ी बसि ॿारनि खे अचे थी त घणो आहे, काफ़ी आहे। इन जे करे जॾहिं अॼु बि असां पढ़ाईंदा आहियूं त सिंधी जॾहिं लफ़्ज़ असां उचारियूं था त हू मुंझी वेंदा आहिनि ऐं ख़ामोश थी वेंदा 2 मिंटनि लाइ। जॾहिं उहो ई लफ़्ज़ वरी अंग्रेज़ी ॿोलीअ में ॿुधा पोइ चवंदा अच्छा मिस इहो ईअं आहे, यानी उन्हनि खे अंग्रेज़ी लफ़्ज़ त सम्झ में अची वियो पर सिंधी लफ़्ज़ उन्हनि जे घर में या त इस्तेमालु नथो थिए या त उन्हनि जे निसाब में शामिलु न आहे, तंहिं करे उहो अचे थो। हाणे ज़रूरत आख़िरी सवाल तव्हां टिनी शख़्सियतुनि खां हिकिड़ो ई करणु चाहींदसि त जिथे असां हाणे हिन सब्जेक्ट तौरु या हिन ॿोली तौरु थोरो पुठियां त न चइजे पर पोइ बि असां किथे न किथे एतिरियूं गुंजाइशूं हींअर हेतिरे वक़्त में ई वेही असां कढी चुका आहियूं त इहे ज़रूरतूं आहिनि, इहे गुंजाइशूं आहिनि। त हाणे अहिड़ो कहिड़ो क़दम जेको खणणु घुरिजे या अञा जेको अॼोको दौरु असां वटि आहे सोशल मीडिया जे हवाले सां, जिथे ॿार ॾिसो अंग्रेज़ी कहाणियूं ॿारनि खे माउ पीउ हलाए ॾींदा आहिनि त जीअं उन्हनि जी अंग्रेज़ी सुठी थिए या उर्दू उन्हनि मुख़्तलिफ़ दुकाननि ते वञनि, एतिरे क़दुरु जो जॾहिं सिंधी ॻाल्हाईंदड़ बि कंहिं दुकान ते वेंदो इहे कैसे दे रहे हैं, यानी असां सिंधी नथा ॻाल्हायूं पर उथंदे ई असां उर्दू ॻाल्हायूं था। त अहिड़ा कहिड़ा क़दम या अहिड़ियूं कहिड़ियूं 2-3 ॻाल्हियूं आहिनि वाज़े करणु घुरिजनि त जिन सां असांजी सिंधी बमुक़ाबिला ईअं ॿियनि ॿोलियुनि जी आहिनि बीहे ऐं ॿार वाक़ई ज़रूरत महसूसु करे त ओतिरी अहमियत रखे थी जेतिरी अंग्रेज़ी ऐं ॿियूं ॿोलियूं रखनि थियूं। हाणे हुन में मुंहिंजे ख़्याल में त ॻाल्हि इहा आहे त सवेर पाण ॻाल्हि करे आया आहियूं, असांजो जेको माइट आहे उनजी जेका कमज़ोरी आहे उहा बि नुमाया आहे, उहा बि हिकिड़ी पधरी आहे। छाकाणि त ॿारु जेको मोकिले थो उनखां पुछे थो त तूं सिंधी पढ़े थो या नथो पढ़े, स्कूल खां का पुछा नथी थिए ऐं स्कूल खां माइट खे पुछणु घुरिजे, स्कूल खां सरकार खे पुछणु घुरिजे, जेके बि इदारा उन सभिनी खे पुछणु घुरिजे, उहा पुछा कोन्हे। जेको स्कूल जो मालिक आहे तोड़े जो असांजो हुते जो आहे उन में सिंधी माण्हू हुजनि, उर्दू स्पीकिंग हुजनि, सभु असांजा ॿाहिरि आहिनि पर उहे इन तरफ़ सफ़ा तवजो ॾियनि ई कोन था। हाणे छा थो थिए उते जेको ॿारु आहे उनखे स्कूल में बिल्कुलु जेको सो पहिरीं खां या जेके नर्सरी क्लास आहिनि उनखां वठी उर्दू ऐं अंग्रेज़ी ॻाल्हाइनि था, उर्दू सां ॻाल्हाइनि था। किन स्कूलनि में हिते आउं इहा ॻाल्हि ज़रूरु कंदुसि त अहिड़ा इलाही स्कूल आहिनि जिन में सिंधी ॻाल्हाइण ते पाबंदी हूंदी आहे त तव्हां उर्दू ॻाल्हायो, तव्हां सिंधी ॻाल्हायो, उहे सभु सिंधी मीडियम उन में घणाई सिंधी ॿारनि जी हूंदी आहे त उन माहौल में ॿार खे उहा अहसासु कमतरी थिए थी, माना उहा ॿोली ॻाल्हाईंदे हूअ उर्दू या का अंग्रेज़ी ॿोली ॻाल्हाईंदे उहो पाण खे बरतर सम्झे थो, अहसासु बरतरी सम्झे थो। इन जे करे हिकिड़ी ज़हनियत सोच हिकिड़ी पैदा थिए थी, सोच इहा पैदा थिए थी, हू वञे थो घर कॾहिं पंहिंजे दोस्तनि सां उर्दू ॻाल्हाए थो, कॾहिं अंग्रेज़ी ॻाल्हाए थो, ईअं ई जेको सो दुकाननि ते ईअं ई जेको सो ॿियनि हंधनि ते ॻाल्हाए थो। मुंहिंजे ख़्याल में वरी पाण हिन ॻाल्हि ते ईंदासीं त असांजो माइट उनखे पंहिंजे ॿारनि ॾांहुं तवजो ॾियणु घुरिजे। उहा तबाही न ठलियूं दावाऊं करणु ॿी ॻाल्हि हूंदी आहे पर ॿार ॾांहुं तवजो ॾियणु घुरिजे। ऐं हिते हीअ बि ॻाल्हि कंदुसि त तमामु घणा अहिड़ा माण्हू हूंदा आहिनि जेके तमामु वॾियूं दावाऊं करण वारा पंहिंजा स्कूल प्राइवेट स्कूलनि में पढ़ाइनि था, उहे अदीब उन में अदीब बि शामिल आहिनि, उन में सियासतदान बि शामिल आहिनि, समाज जे मुख़्तलिफ़ शोबनि सां वास्तो रखंदड़ तलक रखंदड़ माण्हू आहिनि। पंहिंजा स्कूल पंहिंजा ॿार प्राइवेट स्कूल में था पढ़ाइनि, सदा पढ़ाइनि, भले पढ़ाइनि, पर इहो त पुछाणो कनि त उते सिंधी पढ़ाई थी वञे या नथी पढ़ाई वञे। भला पढ़ाई थी वञे त उहा जेका जेको सिंधी निसाब आहे उहो थो पढ़ायो वञे, जेको सब्जेक्ट उहो थो पढ़ायो वञे, ख़ासि सब्जेक्ट या जेको इख़्तियारी जेको आसान सिंधी सो थो पढ़ायो वञे। न उहा ॻाल्हि कोन था कनि। उहे बि उन में हूंदा आहिनि त उर्दू पंहिंजे
ॿार खे या अंग्रेजी माना ॿी ॿोली जेके से ॻाल्हाईंदे उन में ख़ुशी महसूसु कनि था। ईअं ई जेको सो मालिक पाए ईअं ई असांजी सरकार तरफ़ां को पुछाणो पवंदो थिए। पर इते वरी बि असांजो जेको माइट आहे, ॿार जेको माइट आहे उनजो तमामु घणो फ़र्ज़ु थो थिए, उनजी तमामु घणी ज़िमेवारी थी थिए जेका उहे क़बूलु कोन कंदा आहिनि। ॻाल्हियुनि जी हद ताईं ॻाल्हियूं हूंदियूं आहिनि, बाक़ी इहा ॻाल्हि न हूंदी आहे। उनखे अहिड़ा थोरा खोड़ सारा तव्हां माण्हू ॾिसंदा जेके पंहिंजे ॿारनि खे उर्दू या ॿी का ॿोली मतिलबु पंहिंजी मादरी ॿोली न ॻाल्हाईंदे ॾिसी ॿुधी कुझु बि न चवंदा हूंदा, उन ते ख़ुशि पिया थींदा आहिनि ऐं उहो सम्झंदा त इहा का वॾी ॻाल्हि आहे। पर इहा हिकिड़ी अहसासे कमतरी आहे, उनखे उहो छा बि सम्झनि, कहिड़ो बि नालो ॾियनि, पर इहा अहसासे कमतरी आहे। इन मां असांखे निकिरणो पवंदो। असांखे जेको सो पंहिंजी ॿोली, पंहिंजे ॿारनि जो जेको सुठो मुस्तक़बिल, उनजी ज़िंदगी, उन ॾांहुं तवजो ॾियणो पवंदो। त उन में इहे सभई जेके से धुरियूं जेके से शामिलु आहिनि, उन में उस्ताद बि शामिलु आहे, उन में सभु जेके बि आहिनि। छाकाणि त जेको उस्ताद जेको उते सिंधी पियो पढ़ाए, जेकॾहिं उनखे जेतिरे बि क़दुरु आहे, पर उनखे घटि में घटि इहो तासुरु ॾियणु घुरिजे त बाबा तूं वञे थो शहर में त तोखे सिंधी ॻाल्हाइणु घुरिजे, सिंधी लिखणु घुरिजे। ईअं ई माइट जो अञा वधीक फ़र्क़ु थो थिए। ईअं ई जेको सो स्कूल जा जेके मालिक उहो या सरकार जी धुरियूं आहिनि, उन सभिनी खे जेको सो संजीदा थियणो पवंदो, थियणु घुरिजे। ऐं मुंहिंजे ख़्याल में हिते वरी हिकिड़ी ॻाल्हि थिए थी त असांजी जेका मार्केट आहे न, उते बि असांजो जेको माण्हू वेठो आहे उनखे बि असांजी सिंधीअ तरफ़ वधीक तवजो ॾियणो पवंदो, ॾियणु घुरिजे। बिल्कुलु सर जी, तव्हां सोशल मीडिया जे हवाले सां ॿुधाइजो त जेकॾहिं जिथे असांजा वालदेन सिर्फ़ु इहो ॾिसनि था त ॿारु स्कूल वञे थो ऐं यूनिफॉर्म में सुठे नमूने तयारु थी स्कूल में कुझु चंद कलाक गुज़ारे वापसि घरु अचे थो, यानी पढ़ी आयो, सुभाणे जो असांजो मुस्तक़बिल जो डॉक्टर, इंजीनियर या ॿियो को आहे। ऐं जिथे असांजा उस्ताद पढ़ाइनि था त जेको उस्ताद असांखे उर्दू पढ़ाए थो उहो ई असांखे सिंधी जो पीरियड बि कलाक जो 55 मिंटनि जो या 40 मिंटनि जो वठी थो वञे। पोइ उन में केतिरो मयारी या केतिरो बहरहाल उन इंगेज कयो, उन क्लास वरितो। त छा किथे असां वटि इहा ज़रूरत महसूसु थिए थी त जिथे ॿार वटि मोबाइल हथ में आहे, लैपटॉप हथ में आहे, कंप्यूटर उन्हनि जे वस में आहे, त छा सोशल मीडिया ते अहिड़ियूं शयूं या अहिड़ियूं ॻाल्हियूं आहिनि त जीअं उन्हनि जो ध्यानु पाण ई उन तरफ़ वञे, जीअं उहे उर्दू जूं फिल्म ऐं कार्टून ऐं ड्रामा ॾिसनि था त ईअं सिंधी में कुझु शयूं हुजनि जो उन्हनि जो ध्यानु पाण ई उन तरफ़ वञे ऐं पाण सिंधी सां उन्हनि जो लाॻापो जुड़े? बिल्कुलु अदी, असां जेका सिंधी कंप्यूटिंग आहे उन में असां पोइते न आहियूं। घटि में घटि पाकिस्तान जी जेके बाक़ी ॿियूं ॿोलियूं आहिनि उन्हनि में असां सभिनी खां अॻिते आहियूं ऐं इहो असांजो कमु आहे, असांजे फ़र्दनि जो, असांजे इदारनि जो। ऐं सूरत हाल एॾी बि ख़राबु कोन्हे जो असां जंहिं महिल चऊं था सोशल मीडिया ऐं सिंधी कंप्यूटिंग, त तव्हां हिन वक़्तु सिंधीअ में गूगल बि करे सघो था ऐं सिंधीअ में एप्स बि आहिनि। सिंधीअ में असां SMS कयूं था, सिंधीअ में व्हाट्सअप ते असां कयूं था ऐं दुनिया में हज़ारे ॿोलियूं आहिनि ऐं दुनिया में 107 या 100+ ॿोलियूं आहिनि जेके गूगल लैंग्वेजिस था चवनि। माना गूगल ते जेके सर्च थी सघनि उन में सिंधी ॿोली बि असांजी हिकिड़ी आहे। ऐं इहा जेकॾहिं कोई नौजवान चाहे थो त भई असांजी ॿोली जेका आहे उहा कंप्यूटर ते कोन्हे या असांजी ॿोली एंड्रॉइड ते कोन्हे, त इहा भुल आहे। त असां जेकॾहिं इलाही शयूं आहिनि जेके असांजी हाणे मॉडर्नाइज़ थी चुकियूं आहिनि, असां पंहिंजे ॿार खे उन अञा ज़रूरत काहे उन ते कमु करण जी, असां चाहियूं था त उन ते काफ़ी सारा कमु थियनि ऐं सॉफ्टवेयर जहिड़ा ठहनि था पिया। हींअर NIC जेको आहे सो सिंधी में थो ठहे ऐं उर्दू में थो ठहे, ॿी ॿोली में नथो ठहे। त शनाख़ती कार्ड जो सिंधीअ में ठहणु मतिलबु असां कमु कयो आहे न। अहिड़ी तरह सां एनिमेटेड कार्टून्स आहिनि, एनिमेटेड स्टोरीज़ आहिनि, इहे कमु थिए पियो उन ते। सॼी ॻाल्हि जेका आहे थी उहा आहे त तव्हांजी तरजीह केतिरी आहे। तरजीह जो मतिलबु आहे त स्टेक होल्डर्स जेके 4-5 आहियूं, जंहिंमें सरकार आहे, वालदेन आहिनि, इदारा आहिनि, उस्ताद आहिनि, शागिर्द आहिनि, उहे सभु गॾिजी करे जेसिताईं न कंदासीं। मूंखे यादि थो अचे, मूंखे हिते पढ़ियो हुयो त मौलाना अबुल कलाम आज़ाद हिकिड़े अंग्रेज़ सां ॻाल्हाए पियो, इंटरव्यू पियो वठे अंग्रेज़ हुनजो, त उहो हिकिड़ो ट्रांसलेटर विहारियो, त उहो अंग्रेज़ी में ॻाल्हाए पियो ऐं हुनखे वरी जेको ट्रांसलेटर हुयो उहो वरी हुनखे अंग्रेज़ी में उर्दू में करे पियो ॿुधाए। त उन ॻाल्हाईंदे अंग्रेज़ खां का ग़लती कई ऐं मौलाना साहिबु हुनखे चयो त हीअ अंग्रेज़ी में तूं जुमिलो चयो आहे, हीअ ग्रामर ठीकु कोन्हे। त हुनखे चयो तव्हांखे त अंग्रेज़ी अचे थी, त पोइ तव्हां मूंखे हिन खां ट्रांसलेट छो पिया करायो? त हुनजो जवाबु ॿुधणु जहिड़ो आहे। हुन चयो त तूं पंहिंजे मुल्क खां 1000 किलोमीटर अची करे हिंदुस्तान में वेठो आहीं ऐं पंहिंजी ॿोली कोन थो छॾीं, त पोइ मां पंहिंजी ॿोली छो छॾियां? मूंखे तुंहिंजी ॿोली अचे थी ॻाल्हाइणु, पर मां ॻाल्हाईंदुसि पंहिंजी ॿोली में। सो इहा आहे तरजीह।
त तव्हां पंहिंजी ॿोलीअ खे तरजीह केतिरी था ॾियो। तव्हां उस्ताद जी हैसियत में, वालिदैन जी हैसियत में साईं ॾाढी भली ॻाल्हि कई त मार्केट जी ॿोली असांजी आहे। असां जंहिं महिल वञूं था ॿिए शहर में, हरूभर कराची ते पहुचण खां पोइ असांखे छो थो महसूसु त असां पंहिंजे शहर में न आहियूं। असां रक्शे वारे सां, दुकान वारे सां, मार्केट वारे सां सिंधी में छो था ॻाल्हायूं? असां छो कोन था चऊं त भई हीउ मुंहिंजो शहर आहे, मां हिते आहियो आहियां, तव्हां इहा ॿोली सिखो। ॿोलियूं जेतिरियूं अचनि सुठी ॻाल्हि आहे। मूंखे पछतो अचे मुंहिंजे ॿार खे जेके सिंधी खां सवाइ 4 ॿोलियूं ॿियूं थी अचनि त ख़ुशीअ जी ॻाल्हि आहे, सुठी ॻाल्हि आहे। त जेतिरियूं ॿोलियूं ॻाल्हाए, अंग्रेज़ी बि ॻाल्हाए, फारसी बि ॻाल्हाए, पछतो बि ॻाल्हाए, पंजाबी उर्दू बि ॻाल्हाए, सुठी ॻाल्हि आहे। पर पंहिंजी ॿोली जे क़ीमत ते, पंहिंजी ॿोली क़ीमत ते ॿी ॿोलियूं न सिखे। असां जंहिं महिल मार्केट में वञूं था त असांखे खपे त असां हुन सां ॻाल्हायूं था, उर्दू में लिखियो आहे त हिकिड़ो बोर्ड सिंधी में बि लॻायो। घटि में घटि असांजे पंहिंजे नंढनि शहरनि में जेके दुकाननि जा जेके साइन बोर्ड आहिनि या जेको असांजो जेको लिटरेचर आहे, जेको छपिजे थो मार्केट में, उहो असां सिर्फ़ु इहे चऊं हुनखे त असां हाणे मां बदीन में वियुसि, हिकिड़ो नंढो मिसाल लिखी करे पोइ ॻाल्हि ख़तमु थो कयां त उते मूंखे इहे जेके हूंदियूं आहिनि एम्ब्रॉयडरी, गज, भर्थ ऐं उते ॾाढो सुठो कमु थींदो आहे चुंदरी जो, त मूंखे ॾाढो पसंदि आयो। मूं इलाही सारी ख़रीदारी कई। पर जंहिं महिल कई त जेका उन छापर मूंखे ॾिनी उन ते जेको किताब जो दुकान जो नालो या ॿियूं जेके फ़ोन नंबर थींदा आहिनि सभु उर्दू में हुया। त मूं चयो मां बदीन में वेठो आहियां, किथे वेठो आहियां? तव्हां हेतिरो सारो सभु छपरायो आहे दुकान ते, तव्हांजो उर्दू में लिखियो पियो आहे ऐं मां एहतिजाज तौर ते सॼो सामान तोखां नथो वठां। ऐं हुन चयो इहो कीअं साईं, एतिरो सामान मां तव्हां ख़रीदारी कई आहे, इहो बि मसइलो आहे। मां चयो त हिकिड़ो दफ़ो तोखे यादि रहिजी वेंदो घटि में घटि त मां हिकिड़ो ग्राहक हिन ॻाल्हि जे करे मोटी वियो, त हाणे तूं घटि में घटि इहे चइनि माण्हुनि खे ॿुधाईंदे सही त हिकिड़ो माण्हू एहतिजाज करे पंहिंजी शॉपिंग हिन ॻाल्हि जे करे हुन वापसि करे वियो आहे, त अंदाज़ो कयो त इहो रवैयो नेगेटिव न आहे, इहो अहसासु ॾियारणो आहे त भई तव्हां उर्दू में बि कयो था, हिकिड़े पासे खां सिंधी में बि करे छॾियो। तव्हां बदीन में वेठा आहियो, तव्हां पंहिंजे ग्राहक खे, तव्हांजो ग्राहक जेको आहे सिंधी आहे, तव्हां पाण सिंधी आहियो, सॼो मार्केट सिंधियुनि जो आहे, त तव्हां ॿोली वरी ॿी था लिखो, त इहो रवैयो असांखे अपनाइणो पवंदो। सर इद्रीस जो तो ये हाँ आखिरी सवाल इहो ई कंदासीं त हूअं पढ़ाई जी हद ताईं, पढ़ण जी हद ताईं ॿारनि खे असां हिकिड़ो सबक़ु उन्हनि जे लेवल जे हिसाब सां या उन्हनि जे मयार जे हिसाब सां ॿुधायूं था, हिकिड़ो कहाणी तौरु सम्झायो, उहे सम्झी बि विया ऐं ॾाढो लुत्फ़ अंदोज़ बि थिया घर वञी उनखे पढ़ाए। पर जॾहिं इहा साॻी ॻाल्हि असां लिखत जी सूरत में आणियूं था त उन्हनि खां घणियूं ग़लतियूं या घणा मुंझारा थी वञनि त कहिड़ो लफ़्ज़ असां सीन सां शुरू कयूं, कहिड़ो से जेको आहे सवा सवाब सां शुरू कयूं, यानी कि हिते घणो मुंझारो पैदा थिए थो। हाणे हिन में उस्ताद बि घणी क़दुरु मुंझियल आहे, पर जेसि ताईं उनजी ट्रेनिंग न आहे, जेसि ताईं उहो सिंधी शोबे में पढ़ी न आयो आहे, इन ॻाल्हि में महारत नथो रखे, तेसि ताईं सही नथो पढ़ाए सघे। पर जेसि ताईं ॿार जी ॻाल्हि आहे त उस्ताद सॼो सबक़ु पढ़ाए, जेका उन में मश्क आहे, सवाल जवाब आहिनि, बोर्ड ते उन जा जवाब लिखे थो, पोइ ॿार उनखे सम्झे थो, नथो सम्झे, पोयां वेठो आहे त हिकु टुको उन मिस करे छॾियो या उन ड्राए छॾियो, यानी सॼो लफ़्ज़ जो मफ़हूम ई मटिजी वियो। त इन ॾिस में असांखे अञा कहिड़ी ज़रूरत आहे त ॿार जी लिखत वारी जेका आहे सिंधी बि उहा सूरत सुठी थी सघे। इन ॻाल्हि में त यूनिवर्सिटी लेवल ताईं बि शागिर्द मुंझियल आहिनि। मुंहिंजे ख़्याल में इन जो असां सवेर बि इहा ॻाल्हि करे चुकासीं, हींअर बि इहा ॻाल्हि आहे त उनजो जवाबु इहो आहे त ॿार जो फेल्यूअर न आहे। ॿार खे जेकॾहिं आवाज़ नथा अचनि, ॿार खे जेकॾहिं सिंधी ॿोली जो ग्रामर नथो अचे, ॿार खे जेकॾहिं सिंधी ॿोली मयारी ॻाल्हाइणु नथी अचे, ॿार खे जेकॾहिं लिखणु नथी अचे, त इन में ज़िमेदार इन जो जेको आहे ॿियो कोन आहे। उनजो ॿार कतई उनजो ज़िमेदार न आहे। ॿार जेकॾहिं उन पेपर में मार्कूं बि घटि खणे थो त ॿारु ज़िम्मेवार न आहे। इहो उस्ताद जो फेल्यूअर आहे। हिकिड़े सुठे उस्ताद जो न हुजणु सिंधी ॿोली या को बि सब्जेक्ट जंहिंमें ॿारु फेल थिए थो त उस्ताद ज़िमेदार आहे। हाणे उस्ताद खे ई उनखे हिकिड़ी बहितर तरबियत ॾियण जी ज़रूरत आहे। असांजे तमामु घणनि मसइलनि जो हल इन में मौजूदु आहे त उस्ताद खे बहितर तरबियत ॾियूं, सिंधी ॿोली जी बहितर सिख्या ॾियूं ऐं उनखे बहितर सिख्या ॾींदड़ बि ॾियूं। हिते त टीचर जेके एजुकेटर आहिनि ख़ुदि उन्हनि जे जेको आहे उहे सिंधी ॿोली केतिरे क़दुरु बहितर इस्तेमालु कनि था ऐं उहे सेखारनि छा था, त हाणे उस्ताद खे इन ते तवजो ॾियण जी ज़रूरत आहे। मां तव्हांखे हैरानी थींदी त सिंध में टीचिंग लाइसेंस बहितर पहिरियों सूबो आहे जेको टीचिंग जो लाइसेंस जेको आहे उहो ॾेई रहियो आहे। पर इहा उन में बि हैरानी ॻाल्हि इहा आहे त उहे प्राइमरी उस्तादनि खे टीचिंग लाइसेंस जो जेको आहे उहो सर्टिफिकेट या लाइसेंस ॾिनो पियो वञे, उन में किथे बि उनजी असेसमेंट में ऐं उनजे क्राइटेरिया में जेके स्टैंडर्ड्स रखिया हुआ उन में सिंधी ॿोली जो में भड़ हुजणु या मयारी हुजणु ज़रूरी न आहे, उन में इम्तिहान ई न आहे। फॉरेन लैंग्वेज में एक्सपर्ट हुजे, सिंधी हुनखे अचे थी नथी अचे, पढ़ाईंदो वञे सिंधी ऐं पढ़ाईंदो छा, उनखे जेको आहे न इन क़िस्म जूं शयुनि जी ज़रूरत आहे। असांजो जेको ॿ शोबा आहिनि, ख़ासि तौर ते एजुकेशन में जेको मॉनिटरिंग ऐं इवोल्यूशन जेको MNE आहे, उनखे मज़बूत कयो वञे।
ऐं MNE खे प्राइवेट स्कूलनि ख़ानगी स्कूलनि जी बि ऐं उन्हनि जा जेके MNE जा जेके क्राइटेरिया आहिनि उन में इहो बि ॾिठो वञे सिंधी ॿोली जी पढ़ाई कीअं थिए थी ऐं सिंधी ॿोली पढ़ाई थी वञे नथी पढ़ाई वञे कॾहिं त उहो MNE उन ते रिपोर्ट करे त MNE जी जेका डायरेक्टोरेट सॼी सिंध में आहे। ॿियो प्राइवेट स्कूलनि जी इंस्पेक्शन ऐं रजिस्ट्रेशन जी जेका डायरेक्टोरेट आहे उन जो बुनियादी इन मुख्य कमु इहो आहे त उहो इन सिलसिले में जेको आहे न उहे डिवीज़न सतह ते त आहिनि, ज़िले सतह ते उन जी मौजूदगी कान्हे। हाणे ज़रूरत आहे त ज़िले सतह ते एजुकेशन डिपार्टमेंट मौजूदु आहे, उते जेके DOs आहिनि अकेडमिक ट्रेनिंग उन्हनि खे प्राइवेट डायरेक्टोरेट सां लाॻियो वञे, TOs खे इन खे अलाइन कयो वञे त प्राइवेट स्कूलनि जो जेको बि नेटवर्क आहे उन जी हिकिड़ी मुकमिल मॉनिटरिंग बि थिए ऐं उन्हनि जी एजुकेशनल सपोर्ट बि थिए त जीअं उहो उनखे वक़्तु वक़्तु तरबियत जे लाइ बि उन्हनि जा इंतज़ाम थियनि। त मुंहिंजे ख़्याल में इन्हनि शयुनि खे जेतिरो पातर कंदासीं ऐं ओवरऑल असांजी कम्यूनिटी, असांजा वालदेन, असांजा सुजाग ऐं साझावंद माण्हू सभु जेकॾहिं पंहिंजो किरदारु अदा कंदासीं त यकीनन जेको आहे सिंधी ॿोली पाकिस्तान जे उन्हनि सभिनी ॿोलियुनि मां हिकिड़ी ख़ुशनसीब इन हिसाब सां ॿोली आहे त उहा सालनि खां ब्रिटिश दौर खां बि अॻु में सदियुनि खां पंहिंजनि इदारनि में पढ़ाई थी वञे। मदरसनि में बि असांखे तवजो ॾियणो पवंदो, तमामु वॾो लाट आहे। मदरसनि में जेकॾहिं मौलाना उबैदुल्लाह सिंधी चए थो त सिंधियुनि जी आहे ऐं हिते सिंधी ॿोली पढ़ाई वञे, यानी मौलाना उबैदुल्लाह सिंधी इहो बि चयो त जेकॾहिं तव्हांखे क़ुरान जी तालीम हासिल करणी आहे त तव्हां पढ़णु त सिखो, लिटरेसी त तव्हांखे अचे। बालगनि जी तालीम जे लाइ हुन मौलाना उबैदुल्लाह सिंधी कई, सिंधी टाइप राइटर ते मौलाना उबैदुल्लाह सिंधी कोशिशि कई, सिंधी क़ाइदो मौलाना उबैदुल्लाह सिंधी ठाहियो। त अॼु असांजा मदरसा ठटे जा मदरसा, हज़ारे मदरसा जिन में असांजे आखूंद उस्तादनि जेके मदरसनि में पढ़ाईंदा, सिंधी ॿोली मदरसनि में पढ़ाई वेंदी। कलोड़नि जे दौर में, टालपुरनि जे दौर जे, अंग्रेज़नि जे दौर में सिंधी ॿोली जो इस्तेमालु हो, तोड़े जो सरकारी फारसी हुई। त इन सिलसिले में मदरसा बोर्ड या मदरसा डायरेक्टोरेट बि इन क़िस्म जूं ठहणु खपनि जिन में मदरसनि में रजिस्टर करे असरी तालीम ऐं इन्हनि ते ऐं सिंधी लैंग्वेज अथॉरिटी ख़ुदि आहे, उहा ख़ुदि मटीरियल ॾियण में, टेक्स्ट बुक बोर्ड जो रोल आहे, उहो ख़ुदि मटीरियल सप्लीमेंट्री ॿारनि लाइ थिए, करिकुलम बोर्ड आहे, त इहे सभु पाइट आहे, असांजा स्टेडा आहे, इहे सभु इदारा पंहिंजो फ़ाल रोल अदा कनि त उस्तादनि खे जेतिरो जेको आहे न उहो मवाद सिंधी ॿोली में ख़ानगी स्कूलनि जे उस्तादनि खे, सरकारी स्कूलनि खे मिलंदो त असांजो मयार वधीक बहितर थींदो। जीअं त अॼु जो असांजो मौज़ू हुयो ख़ानगी स्कूल ऐं सिंधी ॿोली जे नतीजे ते पहुतासीं, शायदि कुझु चंद जेके आहिनि नुक़्ता इहे ई आहिनि त सभिनी खे पंहिंजो पंहिंजो किरदारु अदा करिणो पवंदो ऐं इदारनि खां वेंदे हर शख़्स ताईं पोइ उहे ॿारनि जा वालदेन हुजनि, ॿारनि जा मिट हुजनि, ॿारनि खे चाहींदड़ हुजनि, उन्हनि जा मिट माइट हुजनि, तोड़े मार्केट में जेके वापारु कंदड़ आहिनि उन्हनि जो बि हिन में तमामु घणो किरदारु आहे। जेसि ताईं असां पाण ॿोली सिंधी पाण ॻाल्हाईंदड़ पंहिंजी ॿोली खे हथी न वठाईंदासीं, उन्हनि खे अहमियत न ॾींदासीं, तेसि ताईं असां ॿिए कंहिंखे ॿी ॿोली ॻाल्हाईंदड़ खे न चई सघंदासीं। जीअं असां कंहिं ॿिए मुल्क में वञी उन्हनि जी ॿोली सम्झणु ऐं सिखणु लाज़मी सम्झूं था त असांखे बि पंहिंजी ॿोली इन हद ताईं पहुचाइणु घुरिजे या इन क़दुरु एतिरा हुजनि जो ॿिया बि ॻाल्हाईंदड़ असांजी सिंधी ॿोली बि सिखनि। इन में किरदारु इदारनि जो बि आहे, वालदेन जो बि आहे, यानी कि ॿारनि खे पढ़ाईंदड़ उस्ताद आहे त सभिनी खां पहिरियां उस्ताद जी बि तरबियत थियणु लाज़मी आहे, पोइ उन्हनि जा इदारा कनि। ऐं जीअं जेको आहे गैर सरकारी जेको आहे ख़ानगी खां अलावा गैर ख़ानगी जेको आहे सरकारी स्कूलनि जो जीअं बाक़ाइदा हिकिड़ी मीटिंग थिए थी, तव्हां सभु ॾिसंदा बि हूंदा, तव्हां उन्हनि में मौजूदु आहियो, त उन्हनि में जीअं बाक़ाइदा मीटिंग थिए थी ऐं हर कंहिंजी सलाह सां, के उहो हिकिड़ो शख़्स न आहे जेको उनखे ठाहे किताब खे जोड़े रास करे, पर उन में केतिरियूं ई शख़्सियतूं पंहिंजो पंहिंजो किरदारु अदा कनि थियूं। ईअं ई ख़ानगी स्कूलनि में बि हिकिड़ी कमेटी हुजे जेका उहा सिर्फ़ु इहो न ॾिसे त हिन स्कूल में सिंधी पढ़ाई थी वञे या न, बल्कि इहो बि ॾिसे त केतिरी पढ़ाई थी वञे। कुझु स्कूल अञा बि असां वटि अथव हैदराबाद में जेको सिर्फ़ु जुमे जो ॾींहुं हिकिड़ो क्लास सिंधी जो रखियो वञे थो, सो बि घटि लाइ, यानी कि सिर्फ़ु नालो त सिंधी पढ़ाई वञे थी। त इन ॻाल्हि जी बि ज़रूरत आहे त केतिरी पढ़ाई वञे थी ऐं कीअं पढ़ाई वञे थी ऐं कहिड़ो मयार, छो त असां बि इन में पढ़ाइण जे जॾहिं मरहले में आयासीं त इहे ॻाल्हियूं पोइ ख़बर पयूं त जिते वञी असां ॾिसूं त लफ़्ज़ जी माना असां त ॿी पढ़ी आया आहियूं ऐं हिते त बिल्कुलु ई उहा उन सां ठहकंदड़ ई न आहे, ॿारनि जे ज़हन में उहा आहे। त इन में ॾस में इहे ई अहम नुक़्ता आहिनि त असां सभिनी खे इन में अहम किरदारु अदा करिणो पवंदो। ऐं मां सम्झां थी त अॼु खां पोइ जेके ॿुधंदड़ आहिनि या ॾिसंदड़ आहिनि उन्हनि जे ज़हननि में बि ज़रूरु कई सवाल, कई ॻाल्हियूं, कई मशवरा हूंदा, त सभिनी खे तमामु इहो ज़रूरत आहे, घणी महसूसु थिए थी त सभु गॾिजी इन ते कमु कंदासीं। इंशाअल्लाह, महिरबानी।